ओम शांति। अध्याय 17-12-79 जा महावाक्य। होली हंस ऐं अमृत वेलो रूपी मानसरोवर। होली हंस ऐं अमृत वेलो रूपी मानसरोवर। अॼु चारों ओर जे रूहानी हंस व होली हंसनि जे संगठन खे बाप दादा ॾिसनि पिया। चारों ओर जे रूहानी हंस और होली हंसन जे संगठन के बाबा ॾिसनि पिया। सभी होली हंस सदा ज्ञान रतन ग्रहण कंदे ऐं कराईंदा आहियो न। सभी होली हंस सदा ज्ञान रतन ग्रहण कंदे ऐं ॿियनि खे बि कराईंदा आहियो न। हंसनि जो भोजन अमूल्य मोती हूंदो आहे। ईअं ई तव्हां सभु होली हंसनि जी बुद्धि जो भोजन ज्ञान रतन है न। असां आत्मायूं केरु आहियूं? होली हंस आहियूं। ऐं असांजी बुद्धि जो भोजन छा आहे? ज्ञान रतन है न। भई कंहिंखे हूंदो आहे कि है न पेट न भरंदो आहे जेसि ताईं संसार समाचार न ॿुधनि था। हिकु थींदो आहे संसार समाचार, हिकु थींदो आहे आस पड़ोस में छा थो थिए, संबंधनि जो छा थो थिए, हुन सां छा थो थिए है न। त कई माण्हू इहे ई ख़बरूं रखंदा रहंदा आहिनि, इहे ई इन जी जानकारी रखंदा आहिनि। पोइ उन्हनि जो उन सां छा थींदो आहे? पेट भरिजी वेंदो आहे। लेकिन असांजो पेट कीअं भरिजंदो आहे? शरीर जो पेट त रोटी सां भरिजंदो आहे, लेकिन असांजी बुद्धि रूपी बर्तन, बुद्धि जे लाइ भोजन छा आहे? ज्ञान रतन न। रोज़ असां जेसि ताईं मुरली न ॿुधूं न तेसि ताईं असांखे मज़ो न अचिणो खपे। जेसि ताईं ऐं बसि हिकु बार ॿुधी ख़तमु न, उनखे उघाड़ंदा रहो। हा, अॼु बाबा छा चई। जे कंहिंखे न सुबुह खां ई केरु न इहे पंचायत चईंदा आहिनि, हा भई हिन फ़ोन ईंदा ई रहंदा आहिनि हुननि वटि, माण्हू ईंदा ई रहंदा आहिनि, हिन ईअं कयईं, हिन ईअं कयईं। ऐं हुनखे बि इंतज़ारु रहंदो आहे, हुनखे बि इंतज़ारु रहंदो आहे। हा भई छा छा थियो, पूरी ख़बर रखण वारा। हर हिकु ख़ानदान में आहे न कोई हिकु ॿ माण्हू हूंदा आहे जेके पूरे ख़ानदान जो पतो हुजे। हर हिकु मोहल्ले में हिकु माण्हू हूंदो आहे जेको पूरे पंहिंजे मोहल्ले जी ख़बर रखंदो हुजे। ईअं ई हर हिकु शहर, हर हिकु देश, हर हिकु पूरी दुनिया में बि कोई माण्हू अहिड़ो हूंदो जो जंहिंखे पूरी दुनिया जो संसार समाचार पतो हूंदो। हुनजो इहो ई भोजन आहे। त ईअं ई असां ॿारनि जे लाइ बुद्धि जो भोजन छा आहे? ज्ञान रत्न। अमृत वेले खां बाप दादा सां गॾु रूह रिहान द्वारा रूहानी मिलन द्वारा ज्ञान रत्ननि खे धारण कंदा आहियो न, है न। कहिड़ा सारा अनुभव असांखे थींदा आहिनि। अगरि असां थोरो सो बि विच विच में अभ्यास करो न अशरीरी थियण जो, तव्हांखे ॾाढा सुठा सुठा अनुभव थींदा रहंदा। इहे करे ॾिसो, तव्हांखे ॾाढो सुठो। कई ॻाल्हियूं असांखे ईअं सम्झ में न ईंदियूं आहिनि, लेकिन इहे जेको असां अभ्यास कंदा आहियूं न विच विच में अशरीरी स्थिति में स्थित थियण जो, इन सां असांखे ॾाढी सारी ॻाल्हियूं स्पष्ट थींदी रहंदियूं आहिनि। त बाबा अॼु असांखे चवनि था कि अमृत वेले खां बाप दादा सां गॾु रूह रिहान द्वारा रूहानी मिलन द्वारा ज्ञान रत्ननि खे धारण कंदा आहियो न, शक्तियुनि खे धारण कंदा आहियो। ईअं ई सॼो ॾींहुं मनन शक्ति द्वारा धारण किए वे रत्ननि खे व शक्तियुनि खे पंहिंजे जीवन में धारण करे ऐं ॿियनि खे बि कराईंदा आहियो। अमृत वेले खां असां ज्ञान रत्ननि खे धारण कंदा आहियूं, शक्तियुनि खे धारण कंदा आहियूं। पोइ सॼो ॾींहुं हाणे अमृत वेलो कयो, मुरली क्लास ॿुधी, उन खां त पोइ घर गृहस्थी में या जो बि कमु करिणो आहे, सेवा आदि जो करिणो आहे,
त उहो कमु कंदे हुए छा करो, जेको बि असां अमृत वेले जो अनुभव कयो, जो मुरली क्लास में जो अनुभव कयो, कहिड़ो पॉइंट असांखे बुद्धि में जची वियो, फिट थी वियो, उन अनुसार असांजो सॼो ॾींहुं मनन चिंतन हलंदो रहे। उन पॉइंट खे भले ई सभु न, कम से कम हिकु पॉइंट त असांखे बुद्धि में रखिणो ई आहे, है न। जीअं अॼु बाबा चई सत्यनारायण जो असली व्रत छा आहे, पवित्रता, है न। इहा अगरि तव्हां बुद्धि में रखो। ॿियो बि बाबा चई करम भोग, मतिलबु असांजे शरीर में बि कुझु थिए थो त उन जी बि असां चिंता न हुजे, मतिलबु उहो बि असांखे पंहिंजी तरफ़ खीचे न। कर्माती स्थिति मतिलबु छा, जीअं अंत स्टेज ब्रह्मा बाबा जी हुई न, उन जे हिसाब सां अॼु जो वरदान आहे। अंत स्टेज में ब्रह्मा बाबा खे शरीर में छा थिए थो उन्हनि खे कुझु पतो ई न लॻो, है न। त थिए पोइ बाबा जो पूरो विस्तार ॿुधायईं कि हिकु तरीक़े सां अंदरि ई अंदरि युद्ध हले पई, शरीर पंहिंजी तरफ़ खीचे पोइ, ऐं पंहिंजी कर्माती स्थिति पंहिंजी तरफ़ हुई, त उहो जो अंदरि ई अंदरि थिए पोइ उहो त ठीकु आहे, लेकिन बाबा उन ते कर्म भोग ते विजय प्राप्त करे फरिश्त स्वरूप ठही करे शरीर छॾी, है न। त ईअं ई असांखे शरीर में बि थींदो ई रहंदो आहे, दिन कुझु इहो पर असां शरीर जे सूरनि ते ई ध्यानु ॾींदा रहंदासीं, त हलो दवाई ॾिनी बसि, है न। ॿियो छा करूं, सॼो ॾींहुं असां अगरि हुन में ई पंहिंजो समय व्यतीत करूं त थोरो मुश्किल थी वेंदो न। ज़ाहिर सां त ॾिसो शरीर में ॿियो किथे पेन हूंदो आहे न, त माण्हू चलो ज्ञान त ॿुधी सघे, लेकिन कई बार जॾहिं मथे में सूरु हूंदो आहे त हुन समय बिल्कुलु मनन चिंतन ॾाढो मुश्किल कमु थी वेंदो आहे न। त हुन समय बिंदु रूप जो अभ्यास करो, है न। जॾहिं मथे में सूरु थिए न ॾाढो ई, हुन समय त माण्हुनि जो मनन चिंतन किथे करे सघंदा न, हुन समय हिकु बिंदु रूप जो अभ्यास करो। बाक़ी समय जाते छा बि आहे, ठीकु आहे, पंहिंजो मुरली पढ़ंदा रहो, पंहिंजो ज्ञान चिंतन कंदा रहो, शरीर में जो आहे दवाई ॾींदा हलो, छा करे सघंदे न। त बाबा चवनि था ईअं ई सॼो ॾींहुं मनन शक्ति द्वारा धारण किए हुए रत्ननि खे व शक्तियुनि खे पंहिंजे जीवन में धारण करे ऐं ॿियनि जे जीवन में बि करायो, त कोई न कोई हिकु पॉइंट असांखे, हिकु न त ॿ न त 5-10 पॉइंट कॉपी में लिखी छॾो ऐं उन्हनि ते मनन कंदा हलो। छो जो असांजी पढ़ाई त छा आहे, कलाकु, अधु कलाकु अमृत वेलो, अधु कलाकु मुरली क्लास, हुन खां पोइ त फ्री। हुन खां पोइ थोरी कोई वेही करे योग सॼो ॾींहुं लॻाइणो आहे, है न। सॼो ॾींहुं योग बि केतिरो लॻाईंदो। तंहिंखां ब्रह्मा बाबा छा कयईं, ब्रह्मा बाबा कर्म योग सां कर्माती स्थिति प्राप्त कई, है न। ब्रह्मा बाबा असां जीअं तपस्या करे सघंदा हुया, भई सभु कुझु छॾे करे हाणे मां योग थी करां, एतिरो समय तपस्या था करां, ब्रह्मा बाबा जे मथां त केॾी सारी ज़िम्मेवारी हुई। त ईअं ई असांखे, हा चलो थोरो समय अभ्यास जे लाइ वेही रहियो, बाक़ी त सॼो ॾींहुं कर्म कंदे हुए जेतिरो थी सघे बाबा जी यादि में रही करे कर्म करो, मनन कंदा वञो ज्ञान जो। अमृत वेले मिलन मनाइण जी शक्ति ग्रहण करण अर्थात धारण करण जी शक्ति बाप द्वारा हर रोज़ जे विशेष शुद्ध संकल्प रूपी प्रेरणा खे कैच करण जी शक्ति सभिनि खां ज़्यादा आवश्यक आहे। अमृत वेलो मिलन मनाइण जी शक्ति ग्रहण करण जी शक्ति अर्थात धारण करण जी शक्ति बाप द्वारा हर रोज़ जे विशेष शुद्ध संकल्प रूपी प्रेरणा के कैच करण जी शक्ति सभिनि खां ज़्यादा आवश्यक आहे। अमृत वेले में छा थींदो आहे, असां जॾहिं बाबा सां पंहिंजो बुद्धि योग लॻाईंदा आहियूं न, त असांजी आत्मा जो सनानु थींदो आहे, है न। अमृत योग लॻाइण मतिलबु आत्मा खे सनानु कराइणु।
आत्मा जे मन बुद्धि खे शुद्ध करणु। पोइ मुरली ॿुधणु मतिलबु उन में नयो माल भरणु, उनखे श्रृंगारणु, है न। जीअं बुद्धि रूपी बर्तन ख़ाली तो थींदो वञे, बाबा जी यादि सां शुद्ध तो थींदो वञे, पोइ बाबा जी यादि में बाबा जा मावक खे ॿुधो त उहो बुद्धि में फिट थींदा वेंदा संस्कार। पोइ ओड़ा कर्म कंदासीं, ओड़ो मनन चिंतन कंदासीं त ओड़ा संस्कार ठहींदा वेंदा। त अमृत वेलो मिलन मनाइण जी शक्ति, ग्रहण करण जी शक्ति अर्थात धारण करण जी शक्ति। बाप द्वारा हर रोज़ जी विशेष शुद्ध संकल्प रूपी प्रेरणा के कैच करण जी शक्ति सभिनि खां ज़्यादा आवश्यक है। अमृत वेले जे समय हर एक धारण करण जी शक्ति द्वारा धारणा मूर्त ठही वेंदा आहियो। अमृत वेलो छा थींदो आहे? हर एक धारण करण जी शक्ति, मतिलबु अमृत वेलो बाबा चवनि था, अमृत वेलो अर्थात धारण करण जी शक्ति। अमृत वेलो जॾहिं मिलन मनाईंदा आहिनि न, त हुन समय न आत्मा में शक्ति ईंदी आहे ताकी असां बाबा जे ज्ञान खे धारण करे सघूं, कर्मनि में लाए सघूं। त अमृत वेले जे समय हर हिकु धारण करण जी शक्ति द्वारा धारणा मूर्त थी वेंदा आहिनि। त अमृत वेलो विशेष 2 मूर्तियूं खपनि, हिकु धारणा मूर्त, ॿियो अनुभवी मूर्त। हिकु धारणा मूर्त, ॿियो अनुभवी मूर्त। श्री अमृत वेलो बाप दादा विशेष ॿारनि जे प्रति दाता जे रूप में मिलन मनाइण जे लाइ सर्व संबंध जे स्नेह संपन्न स्वरूप, सर्व खजाननि सां झोली भरण वारो भोले भंडारी जे रूप में हूंदा आहिनि। अमृत वेले समय छा थींदो आहे? बाप दादा ॿारनि जे प्रति दाता जो स्वरूप, मिलन मनाइण जे लाइ सर्व संबंधनि जे स्नेह संपन्न स्वरूप, सर्व खजाननि सां झोली भरण वारो भोलो भंडारी जे रूप में हूंदा आहिनि बाबा। सुबुह सुबुह जो जॾहिं असां बाबा सां मिलंदा आहियूं न, बाप जे संबंध में, उन समय बाबा छा कंदा आहिनि? असां सां सर्व संबंध निभाइण वारा हूंदा आहिनि। वैसे त सॼो ॾींहुं हूंदा आहिनि, लेकिन उहो समय जे फ्री हूंदो आहे। ॿियनि खे बि कोई कमु न हूंदो आहे, भॻवानु बि फ्री हूंदो आहे। भक्तनि जी आवाज़ 5 बजे खां ॿुधंदा आहिनि बाबा। त हुन समय मतिलबु असां ख़ुदि खे भरपूर करूं। जीअं सुबुह सुबुह जो उथी करे पुजारी छा कंदो आहे, है न, मूर्ति खे श्रृंगारंदो आहे न, हुन खां पोइ परदो खोलंदो आहे, पोइ मूर्ति द्वारा ॿियनि खे प्राप्ति थींदी आहे। त अमृत वेलो बाबा पहिरियों पंहिंजी मूर्तियुनि खे श्रृंगारंदा आहिनि। उन्हनि सां त असां सभु आत्मा जूं मूर्तियूं सर्व संबंध जी स्नेह संपन्न थी वेंदा आहियूं। पहिरियों असां बाबा सां सर्व संबंधनि जो अनुभव करूं, है न। सम्झो तव्हां कोई देवी आहियो या कोई देवता आहियो, है न। त देवी जे अॻियां बि माण्हू चईंदा तुम माता पिता बालक तेरे, देवता जे अॻियां बि माण्हू चईंदा तुम माता पिता असां बालक तुंहिंजा, है न। त असांखे जॾहिं सर्व संबंधनि जो अनुभव हूंदो, परमात्मा द्वारा सर्व संबंधनि द्वारा प्राप्ति थींदी, तॾहिं त असां बि ॿियनि खे सर्व संबंधनि जी अनुभूति कराए सघंदासीं न, है न। त अमृत वेलो मतिलबु ख़ुदि खे सर्व संबंधनि जे स्नेह सां संपन्न करणु। सम्झो कंहिंजी मान आहे, है न, ऐं तव्हां हुन सां ॻाल्हायो था, हुन सां संबंध था निभायो, त तव्हां द्वारा हुनखे मां जी पालना जो अनुभव थियणो खपे, है न। सम्झो कंहिंजो पीउ न आहे, त असां में त पहिरियों उहो गुण हुजे न। जॾहिं असां बाप जो पीउ स्वरूप सां भरपूर हूंदासीं, ॿार जीअं मां हुनजो ॿारु आहियां, उहो पीउ आहे, ऐं मां हुनजी माउ पीउ आहियां, शिव बाबा असांजो बालक आहे। त सर्व संबंध में शिव बालक बि अची वियो। त जॾहिं असांजो शिव बालक, त मां हुनजी माउ या पीउ हूंदमि।
त हिन रीति मूं में उहा माउ पीउ जा बि गुण ईंदा, तॾहिं त मां ॿियनि खे बि उहा माउ पीउ वारो प्राप्ति कराए सघंदी आहियां न। त बाबा अॼु असांखे चवनि था त सर्व खज़ाननि सां झोली भरण वारो भोले भंडारी जे रूप में हुन। हिन करे त अमृत वेलो मतिलबु सुबुह जो उथी करे न बाबा सां सभु रोह रियान करो। तव्हांजे जीवन में जो बि प्रॉब्लम आहे, जो बि कमी आहे, जो बि गुण जी कमी, शक्ति जी कमी, बाबा खे चओ त बाबा तव्हां में उहो भरदा, तॾहिं त तव्हां ॿियनि खे डिलीवर करे सघंदव न। असां में ई सहन शक्ति न आहे, असां ई अञा थोरी थोरी ॻाल्हि में कमज़ोर थी वेंदा आहियूं, व्यर्थ संकल्प ईंदा आहिनि, डिॼी वेंदा आहियूं, है न। इन करे सॼो ॾींहुं चेक करो, अॼु सॼो ॾींहुं चेक कजो। कॾहिं कॾहिं मूंखे व्यर्थ संकल्प आया, नेगेटिव संकल्प आया, कॾहिं कॾहिं कहिड़ी सिचुएशन में मां व्यर्थ बोले छॾिया, नेगेटिव बोले छॾिया। कॾहिं कॾहिं मां सॼे ॾींहं में कॾहिं कुझु व्यर्थ कर्म कयो छा। त हीअं ख़ुदि खे चेक करण सां छा थींदो, असांखे पंहिंजी कमी महसूसु थींदी कि हा मुंहिंजे आत्मा में इहा कमी आहे अञा, है न। मुंहिंजे आत्मा में इहा कमी आहे त असां छा कंदासीं, ॿियनि में भरपूर कंदा वेंदासीं। ॿियनि खे असां में कमी आहे त असां करे सघंदासीं ॿियनि खे भरपूर। त बाबा खे यादि करे असां बाबा खे ॿुधायो, बाबा अॼु मूंखे हीअं हीअं संकल्प आया, अॼु मुंहिंजा हीअं हीअं बोल रहिया, अॼु मां हीअं हीअं थोरो क्रोध में अची वियमि, अॼु मां हीअं हीअं कयो। त छा थींदो, बाबा असांखे हुन रीति आत्मा खे उहा शक्ति ॾींदा, उहो गुण ॾींदा, उहो कमज़ोरी ख़तमु करण लाइ प्रेरणा ॾींदा। पोइ अगरि तव्हां ख़ुदि करे सघो था त ठीकु आहे, नथा करे सघो त बाबा चओ बाबा मूंखां नथो थिए, लेकिन मूंखे इहा कमज़ोरी न खपे अॼु खां, है न। पोइ बाबा तव्हां में तव्हां या त पहिरियों त माण्हू पुरुषार्थ कंदो आहे न, हाणे त सहज रीति बाबा ॿारनि खे ॾियनि था। या तव्हां पंहिंजो पुरुषार्थ करो, पुरुषार्थ करे नथा मिटाए सघो त बाबा खे चओ बाबा मूंखे त न पतो आहे, तव्हां त इहे हाणे इहे ख़तमु करे छॾो बसि, न त इन सां मूंखे ॾाढो घाटो थो थिए। ऐं बाबा जे साम्हूं वेही रहो, बाप दादा जे साम्हूं हुन दृष्टि द्वारा वठो बाबा द्वारा, त उहो ख़तमु करो, न त पोइ तव्हां द्वारा ॿियनि खे बि उहा कमज़ोरी फैली वेंदी। इन करे बाबा चवनि था अमृत वेलो धारणा मूर्त, अनुभवी मूर्त ठहिण जो समय आहे। बाबा सर्व संबंध सां आत्मा खे संपन्न ठाहिण लाइ सर्व खज़ाननि सां झोली भरण जो समय आहे। हुन समय जो बि करणु चाहियो, बाप खे मनाइणु चाहियो, रिझाइणु चाहियो, संबंध निभाइणु चाहियो, सहज विधि जो अनुभव चाहियो, सर्व विधियूं सिद्धियूं सहज प्राप्त करे सघंदा आहियो। अमृत वेलो असां छा करे सघंदा आहियूं, सहज ई जो करणु चाहियो, चाहे सेवा, चाहे कोई स्वभाव संस्कार, चाहे कोई धारणा, बाप खे मनाइणु चाहियो, रिझाइणु चाहियो, अगरि कोई ग़लती थी वई त बाबा सां सॉरी चओ, कोई बि संबंध निभाइणु चाहियो, कोई बि सर्व विधियूं ऐं सिद्धियूं सहज प्राप्त करण जे लाइ। हिन जे लाइ पहिरियों त असांखे अॼु सॼो ॾींहुं चेकिंग करणी पवंदी न, भई अञा मूं में इहा कमी आहे, इहा मूंखे भरणी आहे, है न। त सॼो ॾींहुं त असां बाबा खे यादि करूं ताकी उहा कमी कमज़ोरी ख़तमु थी वञे। ऐं अमृत वेलो विशेष वियो, बाबा कल्ह इहे ग़लती थी, इहे आत्मा में अञा ताईं इहे कमियूं आहिनि, है न। चेक करो, जॾहिं असां कंहिंसां मिलूं था त असांखे उन्हनि जी आत्मा ते दृष्टि वञे थी या हुनजे शरीर ते थी वञे, हा इहे केॾो सुंदर आहे, हिन जी पर्सनैलिटी केॾी सुठी अथसि, है न। त ईअं ख़ुदि खे चेक कंदा वञो। हाणे असांखे उहे संकल्प बि न अचणा खपनि, बसि हाणे असांजा संकल्प, दृष्टि, वृत्ति, बोल चाल, व्यवहार सभु बाप दादा समान हुजणा खपनि।
त चेक कंदासीं, तॾहिं त अमृत वेलो वेही करे पोइ बाबा खे ॿुधायो ऐं उनखे ख़तमु कंदा वञो। केॾो सहज साधन आहे न संपन्न ठहिण जो। त बाबा चवनि था प्राप्ति जे भंडार ऐं ॾियण वारो दाता सहज ई प्राप्त थी सघंदो आहे। सर्व गुणनि जी खान, सर्व शक्तियुनि जी खान ॿारनि जे लाइ खुली आहे। एॾो सहज साधन हूंदे हुए बि अञा ताईं असां ॿार संपन्न छो न ठहिया आहियूं, है न? छो जो शायदि जो चीज़ सहज प्राप्त थींदी आहे न उनजी वैल्यू न हूंदी आहे। त असांखे उनजी वैल्यू खे ॼाणणो आहे। असांखे पहिरियों असांजी प्रायोरिटी इहा हुजणी खपे, है न? पहिरियों असांजी जेकी जीवन में जो बि कुझु खपे न उहो पहिरियों इहा चीज़ खपे असांखे ख़ुदि खे संपन्न ठाहिण जी। हाणे ॿिया सभु सेकेंडरी आहिनि। जॾहिं असांजे दिमाग़ में इहो वेही रहंदो न कि मां आत्मा जॾहिं पूरी संपन्न थी वेंदमि, मां आत्मा जॾहिं पूरी भरपूर थींदमि, तॾहिं ई मां ॿियनि खे मदद करे सघंदी आहियां। मुंहिंजे वञण सां, मुंहिंजे ॻाल्हाइण सां, ॿियनि सां मिलण सां कुझु बि न थींदो। मां हिते वेठे वेठे बि जॾहिं पंहिंजी संपन्न स्टेज में पंहिंजी आत्मा खे भरपूर कंदी वेंदमि त ॿियनि खे आराम सां उन्हनि खे शक्ति मिलंदी वेंदी, है न? ॿियनि खे छा खपे हिन समय? इहे ई त खपे, शक्ति खपे। हर सिचुएशन खे पार करण लाइ शक्ति खपे, गुण खपनि, सम्झ खपे। त असां आत्मा जो सितारो आहियूं। त मां आत्मा जॾहिं बाप द्वारा भरपूर थींदी वेंदमि त ऑटोमेटिकली मूं द्वारा सर्व किरणियूं दुनिया में फैलदी रहंदियूं। ऐं सभिनि खां पहिरियों कंहिंखे मिलंदियूं आहिनि, है न? जो बि असां त देहिक सभु आत्मा सोचदा आहियूं न, लेकिन अगरि कोई असांखे अञा ताईं बि उन संबंध सां यादि कंदो आहे या असांजे कनेक्शन में आहिनि, असां न आहियूं लेकिन उहा आहिनि, त उन्हनि द्वारा ई पहिरियों सभिनि खे मिलंदो न। त ऑटोमेटिकली तव्हांजे आसपास जो माण्हू आहिनि जंहिंसां तव्हां कनेक्शन में आहियो, भले ई आत्मिक कनेक्शन में आहियो, त उन्हनि खे पाणी मिलंदो न। त बाबा असांखे चवनि था कि अमृत वेलो सर्व गुणनि जी खान, सर्व शक्तियुनि जी खान ॿारनि जे लाइ खुली आहे। अमृत वेले जे हिकु सेकेंड जो अनुभव सॼे ॾींहुं ऐं राति में सर्व प्राप्तियुनि जे स्वरूप जे अनुभव जे आधार आहे। अमृत वेले जो हिकु सेकेंड, सोचो माण्हू त 2 बजे खां वेही रहनि, है न? लेकिन बाबा असांखे चवनि था हिकु सेकेंड जो अनुभव। सिर्फ़ु शरीर सां न वेहणो आहे, असांजो मन बुद्धि एकाग्रचित थियणो खपे बाबा सां, है न? हिकु सेकेंड जो अनुभव असांजे सॼे ॾींहुं ऐं राति में सर्व प्राप्ति जे स्वरूप जे अनुभव जो आधार आहे। हिकु सेकेंड। बाप दादा बि हर हिकु खे जी भरे करे ॻाल्हियूं करण लाइ, फ़रियादूं ॿुधण लाइ, कमज़ोरियूं मिटाइण लाइ, अनेक प्रकार जे पाप बख़्शण लाइ, लाड प्यार ॾियण लाइ, सभु ॻाल्हियुनि जे लाइ फ्री हूंदा आहिनि। अमृत वेलो बाबा चवनि था कि ॿार चाहे मूंसां ॻाल्हियूं करनि, चाहे पंहिंजी कोई ॻाल्हि ॿुधाइनि, चाहे कमज़ोरियूं ॿुधाइनि, उन्हनि खे मिटाइण लाइ, अनेक प्रकार जे पाप सां माफ़ करण लाइ, लाड प्यार ॾियण लाइ, सभु ॻाल्हियुनि लाइ बाबा फ्री आहिनि। अमृत वेलो, अमृत वेले बाबा जो लाड प्यार बि मिली सघंदो आहे। असांजी कोई कमज़ोरी मिटाइण लाइ बाबा जी मदद बि मिली सघंदी आहे। कोई पाप कयो, कोई ग़लती कई, हुनजी क्षमा बि मिली सघंदी आहे। बाबा सां ॻाल्हियूं बि करे सघंदा आहियूं। कंहिंजी शिकायत करणी हुजे, कुझु खपे, है न? वैसे त बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हां दाता जा ॿार दाता आहियो, कंहिंजी शिकायत न करो, हुनजे बदिले हुनखे
न ते रहम करो, क्षमा करो। पर त बि अगरि बुद्धि में ज़्यादा ई ॻाल्हि घुमे थी न, मन घड़ी घड़ी उन ॻाल्हि तरफ़ वञे थो, मन बुद्धि, त असांखे बाबा खे ॿुधाइणो खपे, है न। शरीर जी बि तव्हां जेतिरो उनखे इग्नोर करे था सघो, लेकिन पहिरियों ई बाबा खे ॿुधाए छॾियो, बाबा तव्हांजे शरीर में ये प्रॉब्लम थी आहे। कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए करे ख़तमु करो, है न। सॼे ॾींहं में बि ॿुधाइणो आहे। ऐं अमृत वेलो त ख़ासि बाबा सां मिलण लाइ आहे ई सही। त ॾिसो, एॾे फ्री टाइम में अगरि असां चऊं न मूंखे त निंड थी अचे, मूंखां त नथो पुॼे, इहे सभु माया जा रूप हूंदा आहिनि, है न। असांजो जो नियम ठहियलु आहे न, असांखे उहो बाबा जी यादि में करिणो ई आहे। कॾहिं बि कोई अहिड़ो संकल्प हुजे न अॼु नथा करो, ईअं न, वो करिणो ई आहे। भले लेटे लेटे करो, लेकिन करिणो ई आहे। त बाबा चवनि था उहो समय ऑफिशियल न हूंदा आहिनि, बाबा भोले भंडारी जे रूप में हूंदा आहिनि। एतिरो गोल्डन चांस हूंदे हुए बि कई बार चांस वठनि था, एॾो गोल्डन चांस हूंदे हुए बि कई बार त चांस वठनि था। कई किनारो चांस वठण वारनि खे ॾिसनि था, कई त वठनि था ऐं कई उन्हनि खे ॾिसनि था, है न। कंहिंजी चाहना बि आहे, कंहिंजी चाहना बि आहे, पोइ बि रुकावट छा आहे, है न। कंहिंजी चाहना बि आहे, पोइ बि रुकावट छा आहे, उनखे ॼाणंदा आहियो। त बाबा चवनि था चेक करो, असां अमृत वेले खां राति ताईं बाबा जी हर श्रीमत खे पालन करे हलूं था। अगरि नथा हलूं, ऐं अगरि असांजी चाहना, हिकु त आहे की असांजी इच्छा ई न आहे, असां जो जेतिरो करूं था उन में सेटिस्फाई आहियूं, न, पोइ त ॻाल्हि ई छॾो। लेकिन अगरि तव्हांजी चाहना आहे मां रोज़ु अमृत वेलो करां, टाइम सां मुरली क्लास ॿुधां, सभु धारणा करां, सेवा करां, जो बि करे सघंदी आहियां, लेकिन तव्हां नथा करे सघो त बाबा खे ॿुधायो, हुन जो कारण ॿुधायो। जो बि प्रॉब्लम आहे बाबा खे हिकु पत्र लिखी ॾेई छॾियो कि बाबा मां अमृत वेलो छो न करे सघंदी आहियां, मुंहिंजी इच्छा आहे लेकिन मां न करे सघंदी आहियां, कारण इहो। मुरली टाइम ते छो न ॿुधी सघंदी आहियां, कारण इहो। ॿियो कोई धारणा तव्हां करणु चाहींदा नथा करे सघो, कारण ॿुधायो। ऐं ॿियो कोई सेवा करणु चाहींदा आहियो, नथा करे सघो, कारण ॿुधायो, है न। कारण ॿुधाए करे चओ मुंहिंजी इच्छा आहे बाबा, लेकिन मां हिन कारणनि खे ख़तमु नथी करे सघां, तव्हां मूंखे मदद करो, उपाय ॿुधायो, है न। ॾिसो, वैसे त बाबा चईंदा आहिनि तव्हां पंहिंजा मालिक आहियो, तव्हां स्वराज अधिकारी आहियो, पंहिंजे मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल कर्मेंद्रियनि जा। बाबा असांखे ॾाढी युक्तियूं बि ॿुधाई अथई, लेकिन कई बार हूंदो आहे असां नथा करे सघूं, असां में एतिरी एबिलिटी न आहे, एतिरी शक्ति न आहे। इन में कोई बुरी ॻाल्हि न आहे त न आहे, है न। त जॾहिं बाबा त असांजो पीउ आहे न, भई हिकु बार थींदो आहे जो भई पीउ सिखाए ऐं पंहिंजी महिनत सां पंहिंजो बिज़नेस खड़ो करे ॾींदो आहे, है न। हिकु बार अगरि नथो करे सघे त माउ पीउ जी हुनखे मदद वठणी ई पवंदी आहे, न। त बाबा बि असांजो पीउ आहे न, बाबा बि असांजो पिता ई आहे न, बाप ई आहे न। त असां अगरि कुझु करणु चाहियूं था लेकिन नथा करे सघूं त बाबा खे चओ बाबा मूंखे त इहे करिणो ई आहे, ऐं तव्हां मुंहिंजी मदद करो, है न। हिन में कोई प्रॉब्लम न आहे। वैसे बाबा चईंदा आहिनि न मांगो, लेकिन अगरि असां करणु चाहियूं था ऐं नथो थिए त बाबा खे त चई सघंदा आहियूं न। त हिन रीति बाबा चवनि था कोई बि कारण आहे, कोई बि रुकावट आहे त उहा छा आहे, उनखे बाबा खे ॿुधायो ऐं उनखे मिटाइण जे लाइ बाबा खां शक्ति वठो। बाबा हाणे ॿुधाइनि था चाहींदे हुए बि प्राप्तियुनि सां वंचित छो आहियो, है न। असांखे एॾो सहज पतो आहे, किथे अगरि पतो लॻे न
कोई स्कीम थी हले, फ्री में इहा चीज़ मिले थी या घटि पैसे में मिले थी, त माण्हू भॼंदा आहिनि न। लेकिन हिते असांखे फ्री में हिकु तरीक़े सां त पूरे कल्प जो भाग्य, मतिलबु जो माण्हू अॼु महिनत करनि था एॾी, जो चवनि था असांजो भाग्य अहिड़ो छो आहे, असां ईअं छो आहियूं, उहा कमी मिटाइण जो समय हाणे आहे, है न। बाबा त चईंदा आहिनि न, असां त पूरे कल्प जे लाइ ई असां हिकु तरीक़े सां वरसो वठूं था न। पूरे कल्प में बि असां दुनिया वांगुरु दुख थोरी ॾिसंदासीं। ॾिठो आहे कंहिं दुनिया में जेको दुख आहे असां थोरी ॾिठो आहे उहो दुख, है न। त हिकु तरीक़े सां पूरे सत्य त्रेता त आहे ई फिक्स, लेकिन द्वापर कलयुग जो बि वरसो हाणे तव्हां वठी सघंदा आहियो। सुठो भगत, असां हेॾे होॾे बि न भटकूं। त बाबा चवनि था प्राप्तियुनि फ्री फोकट में मिलंदे हुए बि वठी छो नथा सघनि ॿार, छोजी माया बि ॾाढी चतर आहे। विशेष हुन समय बाबा सां किनारो करण लाइ अची वेंदी आहे। विशेष बहानेबाज़ी जे खेल में ॿारनि खे रिझाए वठंदी आहे। जीअं बाजीगर पंहिंजी बाजी में माण्हुनि खे आकर्षित करे वठंदो आहे न, वैसे माया भी अनेक प्रकार जे अलबेलेपन, आलस्य, व्यर्थ संकल्पन जी बहानेबाजी में रिझाए वठंदी है न। कोई चए इनखे ईअं ई करो, जीअं अॼुकल्ह मशीननि सां सभु थिए थो न। हाणे मशीन ठाहिण वारे मशीन जी असांखे ॾिनी, हुन चई ईअं ई कजो। अगरि माण्हू पंहिंजो दिमाग़ लॻाए करे हुनखे उल्टी सिधी रीति यूज़ कंदो, हिकु थींदो आहे भई अनुभवी करे त चलो उहो कुझु नई टेक्निक बि कढी सघंदो आहे। लेकिन अगरि कोई माण्हू अनुभवी न आहे, पंहिंजी सम्झ जे हिसाब सां करे, है न, त उहो ख़राबु थी सघंदी आहे न। त उहो ई असांखे शिव बाबा जो चयो अथई असांखे उहो ई करिणो आहे न। असां अगरि ॿियनि ॻाल्हियुनि में, अलबेलेपन में, आलस्य में, व्यर्थ संकल्प जी बहानेबाज़ी में अची वेंदासीं, जो कि केरु कंदी आहे? माया। माया मतिलबु केरु आहे? बाबा जी बेटी आहे। माया केरु आहे? बाबा जी बेटी आहे। इहे न यादि रखो माया कोई ख़तरनाक चीज़ आहे, यादि रखो केरु आहे माया? बाबा जी बेटी आहे। त मतिलबु बाबा ई हुनखे मोकिलियो अथई असांखे मुंझाइण लाइ। छो जी बाबा ॾिसणु चाहींदा आहिनि कि ॿार खे मुंहिंजी ॻाल्हि यादि आहे या ॿियो रावण जी ॻाल्हियूं यादि आहिनि, है न। त रावण जी ॻाल्हियूं माया खणी ईंदी आहे ऐं बाबा ई हुनखे मोकिलींदो आहे। बाबा चयो अथई एतिरे समय उथिणो आहे, एतिरे समय मूंखे यादि करिणो आहे, एतिरे समय मुरली ॿुधणी आहे, एतिरो समय इहे करिणो आहे। लेकिन असांखे ॿियो कोई संकल्प अची वियो ऐं ॿियो बाबा जी ॻाल्हियूं बि ऐड थी वेंदियूं आहिनि न। बाबा बि त ईअं चईंदा आहिनि, हीअं हीअं करे पंहिंजी हिकु नई मत निकिरी वेंदी आहे, निकिरंदी आहे, है न। पोइ असां पंहिंजी नई मत कढी करे, छो जी असां बि त बाबा चईंदा आहिनि न, तव्हां बि त ब्रह्मा आहियो न, लेकिन असां उल्टी मत कढी वठंदा आहियूं, है न। मतिलबु स्थापना करण में असां बि आहियूं, असां बि पंहिंजी हिसाब सां। न त ॾिसो जो शिव बाबा जी श्रीमत आहे, है न, ब्रह्मा बाबा कीअं हुनखे फॉलो करे, पोइ ब्रह्मा बाबा खे जीअं फॉलो कई। पोइ अॼुकल्ह जेकी ॾिसो जो सेंटर वारी दीदी आहे, सम्झो कोई सेंटर वारी दीदी आहे, है न। हाणे कंहिं जिज्ञासु खे सम्झ में अचे थो कि बाबा त हीअं चयो अथई, लेकिन सेंटर वारी दीदी चईंदी न हीअं हीअं करो। हाणे कॾहिं कॾहिं आहे न सम्झ में बि फ़र्क़ु पइजी वेंदो आहे न, कि बाबा जो चवनि था हुनखे यथार्थ रीति सेंटर वारी दीदी कीअं थी सम्झे ऐं जिज्ञासु पढ़ण वारो कीअं, स्टूडेंट कीअं थो सम्झे। ऐं कॾहिं कॾहिं बाबा इहे बि चईंदा आहिनि कि कॾहिं कॾहिं स्टूडेंट बि टीचर खां होशियारु निकिरी वेंदा आहिनि। त बाबा जो हिकु शब्द जो मीनिंग असां छा था कढूं, उहा असांजी बुद्धि जे मथां आहे। असांजी बुद्धि हिकदमि शुद्ध हूंदी त असां बाबा जो हुन वर्ड जो मीनिंग एग्ज़ैक्ट असांखे सम्झ में अची वेंदो।
अगरि थोरी बि रावण जी मत मिक्स चैरिटी हूंदी न त हुन में कुझु न कुझु असां उल्टो सुल्टो ऐड करे वठंदासीं, है न? त पोइ हुन अनुसार हलंदासीं त उहो माया जो रूप अची वेंदो। त बाबा चवनि था कि ॿारनि खे सहज प्राप्ति हूंदे हुए बि वंचित छो रहिजी वेंदा आहिनि? श्रुति अनेक प्रकार जा अलबेलापन, आलस्य, व्यर्थ संकल्प जी बहानेबाजी में रिझाए वठंदी आहे माया। हिन करे गोल्डन चांस खे गवाए ॾींदा आहिनि। है न? ॾिस, हिकु तरफ़ त बाबा चईंदा आहिनि कि प्रकृति जीत ठहो, है न? चईंदा आहिनि कि प्रकृति ते विजय पायो। ॿियो तरफ़ बाबा चईंदा आहिनि चलो तबियत ठीकु न आहे त लेटे वेही मूंखे यादि करो। ॿ ॻाल्हियूं थी वई न। त असांजो अगरि शरीर डेली ठीकु न आहे त उन ॾींहुं सोचूं चलो बाबा त चईंदा आहिनि लेटे वेही यादि करो, लेटे लेटे सुम्ही पिया। लेकिन बाबा त इहे बि त चए थई कि प्रकृति जीत ठहो। जेतिरो असां सहन करे सघूं था, जेतिरो असां हुन सूर खे भुलिजी सघूं था, ओतिरी देरि त असां वियूं न कम से कम, न त बाबा त चए थई लेटे हुए बि हीअं वियो हीअं न सुम्ही पओ। त हिकु ॻाल्हि थोरी आहे। त हीअं असांखे ख़ुदि खे चेक करिणो आहे कि बाबा जी मां कहिड़ी मत खे, अगरि मां सोचां कि न बाबा चए थी प्रकृति जीत ठाहिणो आहे, चलो शरीर खे जो बि कंफर्टेबल आहे उनखे उन रीति विहारे करे असां बाबा खे यादि था करूं। जागृत अवस्था में देही अभिमानी स्थिति में स्थित थियण जो अभ्यास करो त उहो सूर बि ख़तमु थींदो वेंदो। कल्ह बाबा चई न मेडिटेशन सां असांखे उन बीमारी खे ख़तमु करिणो आहे। त तव्हां हिन लक्ष्य सां वियो भई छा जो सूर आहे, मां बि बाबा खे यादि करे हिन बीमारी खे पूरी दुनिया मां ई ख़तमु थी करे छॾां। हिकु इहो संकल्प आहे, हिकु इहो संकल्प, अरे ॾाढो सूर थो थिए, बाबा त चईंदा आहिनि शरीर जो बि ध्यानु रखो, हलो लेटा पियो छा आहे जो। त इहा असांजे मथां आहे, है न? असां कहिड़ी बाबा जी श्रेष्ठ मत खणूं था, कंहिंमें हुन में अलवेलोपन, आलस्य, व्यर्थ संकल्प या बाबा जी मत खे मिक्स करे असां उहो कमु करूं था, है न? मेन आहे असांखे अमृत वेलो करिणो आहे, मुरली क्लास ॿुधणी आहे, धारणा करणी आहे, है न? हाणे हुन में असांखे परफेक्ट करिणो आहे। अगरि लेटे हुए बि करो था त जागृत अवस्था में करो, उहो अनुभव थियणो खपे, है न? त इन करे बाबा चवनि था कि ॿार गोल्डन चांस खे गवाए छॾींदा आहिनि ऐं पोइ अहिड़े समय खे गवाइण जे कारण सहज प्राप्तियुनि सां वंचित थियण जे कारण सॼे ॾींहं जो कमज़ोर फाउंडेशन थी वेंदो आहे। सॼे ॾींहं में चाहे केतिरो बि पुरुषार्थ करनि, लेकिन सॼे ॾींहं जी आधी अर्थात फाउंडेशन समय कमज़ोर हुजण जे कारण मेहनत ज़्यादा करणी पवंदी आहे। अमृत वेलो सुठो थी वियो त सॼे ॾींहं में बि पुरुषार्थ, ॾिसो पुरुषार्थ कुझु बि न आहे। अगरि असां सहज ॾिसूं त हिन ज्ञान सां छा थो मिले, असांखे छा प्राप्ति, मतिलबु इहे ज्ञान ॿुधण सां ऐं इहो पुरुषार्थ जो बाबा चवनि त इहे छा आहे? बसि पंहिंजी सोच खे असांखे चेंज करिणो आहे, संकल्प खे परिवर्तन करिणो आहे। न 3 शब्द यादि रखो, परिवर्तन परिवर्तन परिवर्तन। संकल्प में परिवर्तन, बोल में परिवर्तन, कर्म में परिवर्तन, बस सिंपल आहे। पुरुषार्थ आहे, योग था करूं, ये था करूं, ये सब छो था करो? ब्रह्मा बाबा ऐं मम्मा त हीअं कुझु बि न कयो हुई। मम्मा जो छा पुरुषार्थ हुयो? बाबा जो चई उहो करिणो आहे, बस सिंपल। असां ज्ञान खे जेतिरो सहज रीति खणंदा न ओतिरो सुठो आहे। न बाबा चए तई एतिरे समय उथी करे मूंखे यादि करिणो आहे, छो जी सॼे ॾींहं में पोइ तव्हांखे टाइम न मिलंदो, कर्म योगी बि ठहिणो आहे, है न? बाबा जी मुरली छो ॿुधणी आहे? भई असांखे सॼो ॾींहं अॼु छा छा करिणो आहे, कीअं सोचिणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे, कीअं कमु करिणो आहे, उहो बाबा अॼु जी मुरली में ॿुधाईंदा। कोई नयो डायरेक्शन, नई सेवा, है न?
बसि सिंपल आहे। इन करे असांखे मुरली ॿुधणी आहे, है न। ॿियो हुन खां पोइ कर्म क्षेत्र में कर्म करिणो आहे। बसि कर्म कंदे बि असांजी सोच आसुरी न हुजणी खपे, बोल आसुरी न हुजणा खपनि, कर्म आसुरी न हुजणा खपनि। सिंपल। ॿियो कुझु आहे छा ज्ञान में, है न। ॿियो कुझु बि न आहे। अगरि घर गृहस्थी में रहो था, धंधो करो था, त तव्हांखे किथे ॿाहिरि वेंदा त हुन रीति खाओ पीओ, कोई मना थोड़ी आहे, है न। हुन रीति कपिड़ा पायो, कोई मना न आहे। सिर्फ़ु असांजी इच्छा न हुजणी खपे, उन में आकर्षण न हुजणो खपे। सिंपल। ॿियो कुझु थोड़ी आहे। बाक़ी पुरुषार्थ हा, ये योग था लॻायूं, ये चार्ट था लिखाऊं, अॼु हीअं था करूं। इन में न ॾाढो ई माण्हू न ज्ञान खे ॾाढो हैवी करे छॾींदा आहिनि, है न। सनान जी परहेज़ी ॾिसो, हुन में माण्हू केॾा मुंझी वेंदा आहिनि, है न। बाबा जी जेकी सनानु करण जी धारणा सिंपल आहे। सनानु करिणो आहे, अगरि फ्रेश थियणो आहे त पोइ टाइम उन अनुसार असां खाईंदासीं। हिकु बार सम्झी वठो भई एतिरो खाइण सां असांखे एतिरे समय में असांजो डाइजेशन थींदो आहे, त हुन अनुसार ई असां खाईंदासीं, है न। सिंपल आहे। त बाबा चवनि था सॼे ॾींहं में चाहे केतिरो बि पुरुषार्थ करो, लेकिन अमृत वेलो बाबा सां मुलाक़ात न कयो त फाउंडेशन कमज़ोर थियण जे कारण महिनत ज़्यादा लॻंदी आहे। मतिलबु अमृत वेलो कनेक्शन जुटी वेंदो आहे न। चईंदा आहिनि न, सुबुह सुबुह जो जंहिंजो मुंहुं ॾिठो वैसे सॼो ॾींहुं निकिरंदो आहे। त प्राप्ति घटि थींदी आहे। प्राप्ति घटि थियण जे कारण ॿ प्रकार जी अवस्था जो अनुभव कंदा आहिनि। हिकु त हलंदे हलंदे थकावट अनुभव कंदा आहिनि, ॿियो हलंदे हलंदे दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि। पोइ छा सोचंदा आहिनि, न मालूम मंज़िल ते कॾहिं पहुचंदासीं, है न। कॾहिं असां मंज़िल ते पहुचंदासीं, समय नज़दीक आहे या दूर आहे। हाणे कॾहिं बि विनाश थिए, असांखे छा आहे, असांखे त पंहिंजो छा करिणो आहे, पंहिंजी संकल्प बोल कर्मनि हिकदमि पुराणोपन, परछाई बि न हुजे, परछाई बि न हुजे कि अहिड़ा संकल्प असां हुन ई चीज़नि खे, हुन ई माण्हुनि खे ॾिसंदे हुए बि हाणे असांजा संकल्प कहिड़ा था हलनि, न। सम्झो अगरि तव्हांखे कंहिं बुरो भलो चयो, तव्हां हुन जे लाइ पहिरियों तव्हांखे उहा अखि मतिलबु तव्हां ॾिसी बि न सघंदा हुन माण्हू खे, अहिड़ी स्टेज हुई। हाणे तव्हां हुन माण्हू सां गॾु रहो था त बि तव्हांखे ओड़ा संकल्प नथा अचनि। तव्हांजी सोच हुन जे प्रति हिकदमि परिवर्तन, तव्हांजा बोल हुन जे प्रति हिकदमि परिवर्तन, तव्हांजा कर्म हुन जे प्रति परिवर्तन, है न। तॾहिं त बाबा जी प्रत्यक्षता थींदी। भई हीअ पहिरियों त हिन जी हिकदमि एंटी हुई, हाणे ॾिस कीअं थी हले, ॾिस हिनखे ज्ञान में थी हले न, तॾहिं हेॾो फ़र्क़ु आयो अथसि। ज्ञान में छा आहे, भई ज्ञान में हिननि खे परमात्मा ज्ञान ॾींदो आहे, परमात्मा शक्ति सां हले थी, है न। त ईअं ई बाबा जी प्रत्यक्षता थींदी, ॿियो कुझु न आहे। कॾहिं बि विनाश थिए, कुझु बि थिए, असांखे हिकदमि रेडी रहणो, है न। त बाबा चवंदा आहिनि कि त अगरि ॿार हीअं न हलंदा आहिनि, पंहिंजी धारणा शुरू खां मेन समय खां सुठी रीति न कंदा आहिनि, त हलंदे हलंदे दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, थकावट लॻंदी आहे। पोइ सोचंदा आहिनि ना मालूम मंज़िल कॾहिं पहुचंदासीं मंज़िल ते, समय नज़दीक आहे या दूर आहे, कॾहिं प्रत्यक्ष थींदी, प्रत्यक्षता थींदी, सत्य की सृष्टि में वेंदासीं कॾहिं। पोइ हीअं माण्हू सोचंदा रहंदा आहिनि, न। सत्य छा आहे, असांजे अगरि पंहिंजे सोच बोल कर्म परिवर्तन करे छॾूं, सभु ॿार जेका बि बाबा जा ॿार आहिनि, त हीअ दुनिया स्वर्ग थी वेंदी न। बसि ओड़ो महल आदि ठाहिण में जे लाइ पुराणे खे तोड़ण लाइ विनाश करिणो पवंदो, है न। विनाश मतिलबु सभु क्लीनिंग थींदी, विनाश शब्द बि न चओ। सोचो असां सभु रेडी थी वेंदासीं, पोइ हितां जी साफ़ सफ़ाई थींदी, है न। थोरे समय जे लाइ असां मथे वेंदासीं, पोइ हेठि ईंदासीं। त ॿार अगरि पंहिंजे धारणा में ठीकु न हलंदा आहिनि, अमृत वेलो ठीकु न कंदा आहिनि, त पोइ ईअं सोचंदा आहिनि
ये प्रवृत्ति जे बंधन केसि ताईं रहंदा, कॾहिं मां छुटंदमि, मां त थकी वई आहियां न। कॾहिं प्रत्यक्षता थींदी बाबा, कॾहिं स्वर्ग ईंदो। माण्हू न पुरुषार्थ करे करे थकिजी पवंदा आहिनि। हाणे पुरुषार्थ छा करिणो आहे? पंहिंजी सोच खे परिवर्तन करे वठो बसि, ॿियो कुझु थोरी करिणो आहे। हिन में थकिणो छा आहे? न कई बार छा थींदो आहे, असांजो कोई संकल्प, कोई बोल बदिली थींदो ई न आहे। असां ॾाढी कोशिशि कंदा आहियूं, है न, ऐं ॾाढो हुनखे कंट्रोल कंदा आहियूं। हिकु थींदो आहे की नेचुरल संस्कार थी वञे, ऐं हिकु थींदो आहे की असां हुनखे कंट्रोल था करूं। भई हिकु नेचुरल संस्कार थी वञे की ये सभु बि आत्मायूं आहिनि, इहे सभु बि फ़रिश्ता आहिनि। बाबा चवंदा आहिनि न, देह ॾिसणी आहे त लाइट जो शरीर ॾिसो, आत्मा न त बिंदी ॾिसो। बिंदी ॾिसण में महिनत थी लॻे, है न। सम्झो अगरि कोई एक्टर खे था ॾिसो था, दुनिया में त एक्टर खे ॾिसंदा त छा ॾिसंदा, हिन जी अखियूं कीअं आहिनि, हिन जो मुंहुं कीअं आहे, हिन जा वार कीअं आहिनि, है न। त अगरि तव्हांखे बि अहिड़ी शक्ल नज़र अचे थी त हुनखे लाइट जे शरीर में ॾिसो। छा थींदो आहे की अहिड़ा संकल्प के माण्हू खे ईंदा आहिनि, कॾहिं प्रत्यक्षता थींदी, कॾहिं सत्य थींदो। असां त ॾाढा परेशान थी विया आहियूं हिते। जेका महिनत कंदा आहिनि, जेका पंहिंजे संकल्प खे, नेगेटिव वेज संकल्प खे कंट्रोल कंदा आहिनि, जंहिंजो अञा ताईं नेचुरल स्वभाव संस्कार न थियो आहे, है न, उन्हनि खे महिनत लॻंदी आहे। उहे इहे सोचंदा आहिनि कि प्रवृत्ति जे बंधन में केसि ताईं रहंदासीं। वर्तमान जी प्राप्ति खे छॾे भविष्य खे ॾिसंदा आहिनि। अरे वर्तमान में शिव बाबा तव्हां सां गॾु आहे, तव्हां पंहिंजे पाण खे अॻियां लाहियो ई छो था? सोचो, शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा ई आहे, मां गुम आहियां न। अॼु बाबा चई न, मां ऐं मुंहिंजोपन समाप्त मतिलबु संपन्न संपूर्णता जी स्टेज। मां आहियां ई न, मुंहिंजो कुझु आहे ई न। अगरि तव्हांखे कुझु उल्टो सुल्टो नज़र बि अचे थो, कोई उल्टो सुल्टो संकल्प बि अचे थो, त मुंहिंजो थोरी आहे। बाबा तव्हांखे ई अचे थो, तव्हांजे मन खे इहे चई छॾो। बाबा ॼाणे, बाबा जो कमु ॼाणे। बाबा तव्हांजो इहे संस्कार अञा ताईं वियो न आहे। असांजो कोई मतिलबु ई न आहे, कोई बि। अगरि तव्हांखे पंहिंजे अंदरि कोई कमी कमज़ोरी नज़र बि अचे थी, तव्हां पुरुषार्थ करे बि थको न, ख़तमु नथी थिए, त चओ बाबा तव्हांजो ई संस्कार वियो ई न आहे। तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे। तव्हां पंहिंजे आराम सां बसि, मां आहियां ई न, बाबा ई बाबा आहे, बाप दादा ई बाप दादा आहे, बसि। जीअं असांजो शरीर ई गुम थी वञे, बसि तव्हांजी जॻह शिव बाबा ब्रह्मा बाबा अची वञे, है न। ये पुरुषार्थ कर, त हिन सां छा थींदो कि असां थकिजंदासीं न। ऐं वर्तमान जो प्राप्ति आहे शिव बाबा सां। सोचो, शिव बाबा बि त हिकु आत्मा आहे, जो कि वापसि असांखे कॾहिं मिलंदा। वैसे त भक्ति मार्ग में बि रहंदा, लेकिन प्रैक्टिकल में कॾहिं मिलंदा 5000 साल पोइ। त इन करे वर्तमान प्राप्ति खे छॾो न। प्राप्ति जो सहज साधन छा आहे? वर्तमान प्राप्ति जी लिस्ट सदा साम्हूं रखो, त कॾहिं थींदो विनाश, इहे ख़तमु थी वेंदो। वर्तमान प्राप्ति जी लिस्ट साम्हूं रखो, त कॾहिं थींदो इहे शब्द, इहे ख़तमु थी करे थिए तो मां अची वेंदमि, थिए तो में अची वेंदो। मतिलबु इहे वक़्तु कॾहिं ख़तमु थी वियो, मतिलबु उहो कलयुगी वक़्तु असांजे लाइ ख़तमु थी वियो। हाणे असां जीअं त स्वर्ग में ई रहूं था, स्वर्ग खां बि ऊची जॻह रहूं था न। संगम युग मतिलबु शिव बाप सां गॾु। दिलि शिकस्त थियण जे बजाय दिलि ख़ुशि थी वेंदो। वर्तमान में असांखे छा थो मिले, है न। अॼु चेक कजो, माण्हू त कलयुगी दुनिया जे हिसाब सां पंहिंजो वर्तमान भविष्य ॾिसंदा आहिनि कि हिन समय असांजे जीवन में छा आहे। मां त पढ़ाई लिखाई बि सुठी न कई, नौकिरी धंधो बि सुठो न कयो, मूंखे त ज़ाल बि सुठी न मिली, पति बि सुठो न मिलियो, या
जो सुठो न मिलियो आहे न उन्हनि जी लिस्ट ई कढंदा रहंदा आहिनि, है न, कई कढंदा आहिनि सुठे जी बि। लेकिन कोई असांखां पुछे तव्हांखे अॼु जी स्टेज में छा प्राप्ति थी आहे, त तव्हां हुनखे छा ॿुधाईंदव? अञा ताईं पंहिंजी पुराणे जीवन जी प्राप्ति ॿुधाईंदव, या हाणे जो संगम युग आहे न असांजे लाइ वर्तमान समय, त उहो त बीती वियो, हुतां त मरी वियासीं न, कलयुगी दुनिया सां त मरी वियासीं। कोई तव्हांखां पुछे तव्हांखे हाणे छा प्राप्ति थी आहे हिन जन्म में, त तव्हां ॿुधायो भई हिन जन्म में की ख़ुदि जी पहचान मिली आहे, मां आत्मा आहियां, मुंहिंजी बि परमात्मा आहे, मां परमधाम जी रहण वारी आहियां, मूंखे पतो लॻो आहे, मूंखे टिनिनि कालनि जो टिनिनि लोकनि जे बारे में पतो आहे, ऐं हाणे मूंखे प्राप्ति थी आहे कि मूंखे एॾी सुठी बुद्धि भॻवान ॾिनी अथई कि मां हुननि खे पहचाने सघंदी आहियां, हुननि सां ॻाल्हियूं करे सघंदी आहियां, हुननि सां गॾु उथी सघंदी आहियां, वेही सघंदी आहियां, खाई सघंदी आहियां, घुमी सघंदी आहियां, कंहिं बि आत्मा खे सुख शांति जो दान ॾेई सघंदी आहियां, कंहिंजे बि जीवन खे परिवर्तन करे सघंदी आहियां, है न। मां कंहिंखे बि टिनिनि कालनि टिनिनि लोकनि जो आत्मा परमात्मा सृष्टि चक्र सभिनि जो ज्ञान ॾेई सघंदी आहियां। मूंखे प्राप्ति आहे, मां कंहिंखे बि ॿुधाए सघंदी आहियां हुनजे जीवन में इहो छो आहे न। असांखे कीअं ॿुधाइणो आहे भई हुन पिछले जन्मनि जे कर्म अनुसार हुनजो इहो पहिरियों जन्म न आहे, है न, इहो सभु ॿुधाए सघंदा आहियूं न। भई असां कंहिंजो ईअं भविष्य छा ॿुधाईंदासीं, भविष्य ॿुधाईंदासीं भई अगरि तव्हां परमात्मा खे यादि करे हलंदा, हुनजी मत ते हलंदा, त तव्हां स्वर्ग में ईंदव, है न। इन रीति असां ॿुधाए सघंदा आहियूं, बाक़ी कलयुगी दुनिया जे हिसाब सां उहो रिद्धी सिद्धी वारो न ॿुधाए सघंदा आहियूं, है न। त इहे सभु असांखे केॾी प्राप्ति आहे हिन जन्म में। सोचो हिन जन्म में तव्हां कंहिंजा ॿार आहियो, कंहिंजा स्टूडेंट आहियो, कंहिंजा फॉलोवर आहियो, त हिन रीति असांखे छा करिणो आहे, पंहिंजी वर्तमान प्राप्ति जी लिस्ट सदा साम्हूं रखो, त विनाश कॾहिं थींदो, परिवर्तन कॾहिं थींदो, कॾहिं स्वर्ग ईंदो, इहे शब्द समाप्त थी वेंदो। दिल शिकस्तपन जे बजाए दिल ख़ुशि थी वेंदो। वर्तमान सां किनारो न करो, माया जी बहानेबाज़ी खे पहचानो, माया जी बहानेबाज़ी खे पहचानो। माया बहाने में तव्हांखे राज़ी करे छॾंदी आहे। माया जी जेकी बहानेबाज़ी में न उहो तव्हांखे राज़ी करे छॾंदी आहे। मतिलबु माया जा उल्टा सुल्टा संकल्प ईंदा ऐं असां चईंदासीं हा बाबा त चईंदा आहिनि, इहे माया ई चईंदी आहे असांखे कि ॾिस बाबा त चईंदा आहिनि न शरीर खे ज़्यादा तकलीफ़ न ॾियो, त सुम्ही पओ, लेटी हुई बाबा खे यादि करो, ॾिस बाबा खे त सभु पतो आहे तुंहिंजो शरीर केॾो बीमार आहे, ईअं त चल 5-10 मिंट यादि करो पोइ सुम्ही पओ। त इहे सभु माया जी बहानेबाज़ी खे असां राज़ी करे वठंदा आहियूं। हिन करे बाप खे रिझाए न सघंदा आहियूं, अर्थात सहज साधन अपनाए न सघंदा आहियूं। त हाणे असांखे छा करिणो आहे, विधि पूर्वक अमृत वेलो, नुमाशाम योग, मुरली क्लास ऐं जो बि धारणा है, हर घंटे बाबा खे या हर समय जो बाबा खे यादि करिणो आहे, सेकेंड में ॻाल्हियुनि खे फुल स्टॉप लॻाइणो आहे, फटाफट अॻियां वधिणो आहे न। जीअं रॉकेट कीअं तेज़ी सां अॻियां वधंदो आहे न, हीअं असांखे ॻाल्हियुनि खे बि तेज़ी सां पार करे वठिणो आहे न। जो बि ॻाल्हि थी हुनखे सेकेंड में स्टॉप करे वठो। त हिन रीति असांखे छा करिणो आहे, माया खे फटाफट पार करिणो आहे। सहज साधन खे अपनाइणो आहे। वरदान जे रूप में जो प्राप्ति करणी खपे उन जी बजाय महिनत करे प्राप्ति करण में लॻी वेंदा आहियो। मतिलबु अमृत वेले खे छॾे करे सॼे ॾींहं में जो पुरुषार्थ कंदा आहिनि।
इन करे अमृत वेले जी सहज प्राप्ति जी वेला खे ॼाणंदे हुए हुनजो लाभ उठायो। ॾिसो ब्रह्मा बाबा भी सिर्फ़ योग में न अमृत वेले ही वेहींदा हुया विधि पूर्वक। बाक़ी सॼो ॾींहुं त ब्रह्मा बाबा खे केॾो कमु रहंदो हुयो, है न। त असांखे भी ब्रह्मा बाबा खे फॉलो करिणो आहे। त बाक़ी सॼो ॾींहुं कर्म योगी ठहो, बाबा सां गॾु कर्म कंदा वञो। कोई भी कर्म अचे थो न, जीअं गृहस्थी हलायो था, धंधो ई करो था, बाबा खे यादि करे कंदो न त धंधे में भी अलौकिकता ईंदी, घर गृहस्थी संभालण में भी अलौकिकता ईंदी। हर ॻाल्हि में असांखे अलौकिकता लाइणी आहे, न। त हिन रीति असांखे छा करिणो आहे कि सॼे ॾींहं में माण्हू सोचदो हा भई मां हाणे योग में वियां थी, वो त चलो टाइम आहे त चलो वियो, है न। लेकिन जो मेन समय आहे न हुनखे न छॾो। भले अगरि तव्हांखे अमृत वेलो में राति जो लेट था सुम्हो, था न उथी सघंदा आहियो त ॾींहं जो सुम्ही पओ, है न। उहो थकान छा थींदी आहे, निकिरी वेंदी आहे, है न। कर्म क्षेत्र में कर्म कंदा आहियूं त शरीर खे थकान त थींदी ई सही, त ॾींहं जो सुम्ही पओ, केरु थो मना करे। भले राति जो पोइ तव्हां लेट सुम्हंदा न, पोइ तव्हांखे ईज़ीली तव्हां उथी वेंदा, है न। या राति जो अहिड़ा त ॾाढा तरीक़ा भी आहिनि। राति जो चांहि पी करे सुम्हो, कॉफ़ी पी करे सुम्हो, त ऑटोमेटिकली थोड़ी देरि में तव्हांजी निंड खुली वेंदो। ॾाढा तरीक़ा त ॾाढा आहिनि, अगरि तव्हां पंहिंजे शरीर जे हिसाब सां चेक करे सघंदा आहियो। अगरि तव्हां टाइम सां नथा सुम्हो त ॾींहं जो रेस्ट करे पोइ बाक़ी समय अमृत वेलो तव्हांखे निंड न ईंदी। त इन करे बाबा चवनि था अमृत वेले जी सहज प्राप्ति जी वेला खे ॼाणंदे हुए हुनजो लाभ उठायो। खुले भंडारनि सां प्रारब्ध जी झोली भरे वठो। वरदाता ऐं भाग्य विधाता सां अमृत वेले जे समय जो तकदीर जी रेखा खिचाइण चाहो, उहो खींचण लाइ तयार आहिनि। असां अमृत वेले जो लकीर खिचाइण चाहियूं, लकीर जी रेखा खिचवाइण चाहियूं, वो खींचण लाइ बाबा तयार आहिनि। खुले भंडारनि जे प्रारब्ध जी झोली भरे वठो। वरदाता भाग्य विधाता सां अमृत वेले जे समय जो तकदीर जी रेखा खिचाइण चाहियो, बाबा वो खींचण लाइ तयार आहिनि। तकदीर जी रेखा वरदाता सां सहज व श्रेष्ठ खिचवाए वठो। हुन समय ये भोले भगवान जे रूप में आहिनि, लवफुल आहिनि, त लव जे आधार सां श्रेष्ठ लकीर खिचवाए वठो। जो चाहियो, जेतिरा जन्मनि जे लाइ चाहियो, चाहे अष्ट रत्ननि में अचो, 108 जी माला में बाप दादा जी खुली ऑफर आहे, है न। अञा कोई सीट फिक्स न थी आहे, बसि 2 ही फिक्स थिया आहिनि। हाणे त थी हूंदी, लेकिन त बि बाबा असां अगरि हाणे भी चाहियूं, बाबा त चईंदा आहिनि न मां लड़ियूं भी लॻाए छॾंदमि, चाहे 8 में अचो, चाहे 108 में अचो, चाहे 16,108 में या 9 लख में, है न। फर्स्ट राजधानी में ब्रह्मा बाबा ऐं मम्मा जी राजधानी, वो त केॾी प्योर हूंदी, है न। सेकेंड थर्ड में त थोड़ी दुनिया पुरानी थी वेंदी। चलो 9 लख में भी अगरि असां चाहियूं, 9 लख में भी आहे न उहा आत्मायूं ईंदियूं जेकी धारणा मुहूर्त हूंदी। भले उतां जी दास दासी छो न हुजे, उतां जी दास दासी भी हाणे जी कंप्लीट धारणा मुहूर्त हूंदी। त चाहे फर्स्ट राजधानी में अचणु चाहियो, पंहिंजी कोई भी लकीर तव्हां अमृत वेले वियो, बाबा खे चयो बाबा मां मम्मा पापा जी राजधानी में अचणु चाहींदी न, या 8 में 108, 16,108 जो प्रिंस प्रिंसेस ठहींदा, या 9 लख जो मम्मा बाबा जी राजधानी में हुन में ॾाढा सारा पद हूंदा, चाहे हुन में अचणु चाहींदा आहियो, त अमृत वेलो जो लकीर खिचवाइण चाहियो वो खिचवाए सघंदा आहियो।
मालिक ठहो अधिकारी ठहो, मालिक ठहो ऐं अधिकार वठो। कोई बि खज़ाने ते तालेबाज़ी न आहे। बाबा जे हिन ज्ञान जे कहिड़े बि ज्ञान गुण शक्तियुनि जे खज़ाने में तालेबाज़ी न आहे। महिनत कई ऐं चाबी, महिनत जी चाबी न आहे। न त पोइ सॼे ॾींहं में महिनत खे चाबी लॻाइण पवंदी आहे, महिनत जी चाबी लॻाइण पवंदी आहे न। हिते कुझु महिनत आहे ज्ञान मार्ग में, है न। बाबा त चवनि था कोई महिनत न आहे, त बि ॿार करे करे थकी छो पवंदा आहिनि, त बि छो चवंदा आहिनि अरे इहे ज्ञान ॾाढो ॾुखो आहे, मतिलबु ॾाढो कठिन आहे, हिन ज्ञान जी धारणा ॾाढी कठिन आहे, है न। छो चवंदा आहिनि, छो जो हिते छा छॾिणो पवंदो आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, है न। हिते इहे सभु छॾणा पवंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था त इहे छॾणु त सुठो आहे न, ऐं महिनत बि न करणी आहे। सिर्फ़ु रोज़ु राति जो चेक करो अॼु सॼे ॾींहुं असां में छा ग़लति संकल्प आयो, बोल आयो, कर्म आयो, कर्म कयो। राति जो बाबा खे ॿुधायो बाबा तव्हांजी आत्मा में अञा ताईं इहो इहो संकल्प ईंदो आहे मन में, मूंखे न ईंदो आहे। बाबा चईंदा आहिनि न सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, मतिलबु पुराणा संकल्प, स्वभाव, संस्कार, चाल चलन, व्यवहार बि बाबा जी आहे। त असांखे सिर्फ़ु बाबा जो बाबा जो असां सितारो आहियूं, असां सितारे में अञा कहिड़ो पुराणोपन आहे उहो राति जो चेक करे बाबा खे ॿुधायो। बाबा सां दृष्टि वियो, अमृत वेलो, वरी बाबा खे यादि करे उनखे ख़तमु करण जो लाइ शक्ति वठो। बसि पोइ सॼे ॾींहं में चेक करो केतिरो परसेंटेज घटि थियो, वरी ॿिए ॾींहुं करो, वरी टे ॾींहुं करो। हीअं करे असांखे बसि पंहिंजे अंदरि उहा पर्टिकुलर या पंहिंजी पूरी आत्मा खे सभु बुराइयूं खे ख़तमु करण लाइ अमृत वेलो बाबा जे अॻियां वेही रहो, रोहरियान करो। बसि ॿियो छा करिणो आहे, इहो ई करिणो आहे न। पोइ हिन में महिनत छो लॻंदी आहे, है न। महिनत कुझु बि न आहे, सिर्फ़ु छा थींदो आहे कि कई ॿार छॾणु चाहींदा आहिनि, कई न छॾणु चाहींदा आहिनि। कई ॿार सोचंदा आहिनि असां वटि रावण जी प्रॉपर्टी बि हुजणी खपे, थोरो त क्रोध करूं, थोरो त लोभ करूं, है न। कंहिं माण्हू खे अगरि के बिज़नेसमैन वारे माण्हू खे न इहे चओ न कि न न लोभ न करो, त चईंदा लोभ न कंदासीं त धंधो कीअं थींदो, उहो ज्ञान ई न ॿुधंदा। कईअनि खे काम विकार छॾण में मुश्किल थींदी आहे, कईअनि खे क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा इहे छॾण ई न चाहींदा आहिनि। उहे सोचंदा आहिनि हिननि जे बिना असां जीवन कीअं जींदासीं, है। त बाबा चवनि था महिनत, हिते महिनत न आहे, सिर्फ़ु असांखे मालिक ठहिणो आहे। मालिक ठहो, अधिकार वठो। कोई बि खज़ाने ते तालेबाज़ी न आहे, महिनत जी चाबी न आहे। न त पोइ सॼे ॾींहं में महिनत जी चाबी लॻाइणी पवंदी। हुन समय सिर्फ़ु हिकु संकल्प करो कि जो बि आहियां, जहिड़ो बि आहियां, तव्हांजो आहियां। अमृत वेलो जीअं त असां न शावर जे हेठां वेठा आहियूं, है न। ऐं बाबा खे चओ बाबा मां जो आहियां, जहिड़ो आहियां, तव्हांजो आहियां। मुंहिंजी आत्मा खे तव्हांखे जीअं श्रृंगारणो आहे, जीअं सनानु कराइणो आहे, तव्हां ई करायो। मां त बसि अची करे तव्हांजे साम्हूं वेठो आहे, है न। त उहो बाबा ॼाणे, बाबा जो कमु बाबा ई पाण ई ॾिसंदा। सम्झो तव्हांखां चेकिंग बि नथी ॿुधे त चेकिंग बि न करो, कम से कम इहे त ॿुधायो सॼो ॾींहुं छा कयो, ॻाल्हियूं त करो। ऐं बाबा खे चओ बाबा मां जो आहियां, जहिड़ो आहियां, तव्हांजो आहियां। अॼु हीअं कयो, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु, तव्हांखे जीअं करिणो आहे, आत्मा खे श्रृंगारणो आहे, श्रृंगारो।
है न। अगरि तव्हांजी कोई इच्छा हुजे त उहा बि ॿुधाए छॾिजो कि बाबा तव्हांजी आत्मा में इहे संस्कार अञा ताईं वियो न आहे, इन जी अञा थोरी परछाई आहे, त बाबा उहो बि ठीकु करे छॾंदा। माया जी बाजी खे पार करे साथ में अची करे बसि बाबा सां गॾु वेही रहो। ये माया जी बाजी साइड सीन आहे, मतिलबु जो अलॻि अलॻि संकल्प ईंदा आहिनि न, सम्झो असां बाबा खे यादि करणु वियूं था, है न, असांखे ॿियो कोई संकल्प आयो, वरी ॿियो आयो, कॾहिं निंड अचे, कॾहिं आलसपन अचे, कॾहिं शरीर जो सूर, कॾहिं उबासियूं, कॾहिं छा, है न। असांखे कंहिंखे बि ध्यानु न ॾेई करे सभु कुझु साइड सीन सम्झी करे बाबा जे अॻियां वञी करे वेही रहो, है न। उन में रुकणो न आहे, अची वञो वेही रहो, है। सुबुह सुबुह जो घंटी वॼे, कोई संकल्प न करिणो आहे कि अञा एतिरो थियो आहे, एतिरो थियो आहे। घंटी वॼे मतिलबु बाबा उथो, गुड मॉर्निंग बाबा, हथ मुंहुं धोई करे या अगरि फ्रेश थियो था त सनानु करे बसि वेही रहो। ठंडी आहे, गर्मी आहे, सूर आहे, कुझु बि न, है न। सूर आहे, बाबा तव्हांजे शरीर में सूर थो थिए, माता अची करे वेठी आहे, हाणे तव्हांजो शरीर खे तव्हां ई संभालो, ही करे सघंदा आहियूं न। त बाबा चवनि था उथो ऐं वेही रहो। कीअं? उन में रुकणो न आहे, माया जी बाजी साइड सीन आहे। तव्हांजो नियम ठातो आहे, पंहिंजो नियम प्रमाण, कि इन समय ते मां फ्री हूंदी आहियां त मूंखे इन समय ते मां मुरली ॿुधी सघंदी आहियां। अगरि सम्झो था सेंटर ते नथा वञी सघो, है न, अगरि सेट करे सघो त राति जो ई सभु कुझु सेट करे छॾो कि हा भई ईअं मां सभिनि खे ॿुधाए छॾियो भई मूंखे इन समय वञिणो आहे, त ईअं एतिरे समय ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, हुन जे विच में मां न बीहंदमि। कोई अर्जेंट ई कमु अची वियो त ठीकु आहे, न त तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे, है न। त हिन रीति माण्हू बि सिखंदा, ॿार बि सिखंदा, उहो बि इंडिपेंडेंट थी वेंदा, है न। त असांखे पंहिंजो कमु पहिरों खां ई सेट करे रखिणो आहे कि हा मूंखे ईअं करिणो आहे। बसि संकल्प ऐं बुद्धि अर्थात मन ऐं बुद्धि बाप जे हवाले करे छॾो। असां संकल्प कयो मां आत्मा बाबा जी संतान ऐं बुद्धि बाबा वटि, बसि पोइ कोई बि संकल्प अचे, कुझु बि अचे, असांखे ॿियनि साइड सीन ते ध्यानु ई न ॾियणो। इहे करणु न ईंदो, बाबा प्रश्न था पुछनि, है न। बाप जी ॾी हुई चीज़ बाप खे ॾियण में मुश्किल छो, है न। बाबा तव्हांखे, असां बाबा चवंदा आहिनि कि तव्हां अवतार आहियो हिन दुनिया में। असां सुबुह जो हिन दुनिया में अवतरित थियासीं, बाबा खां जो बि शक्ति वठणी हुई, जो बि करिणो हुयो बाबा खे, असांजी आत्मा में बाबा जो बि शक्ति गुण जो भरणो हुयो बाबा भरे छॾियईं। बसि हाणे कर्म क्षेत्र में मूंखे ईअं कमु करिणो आहे, ईअं करिणो आहे, वापसि मूंखे परम धाम में रात जो वञिणो आहे। पोइ हुन समय असांखे इहे संकल्प छो था अचनि, बाबा जी ॻाल्हियूं बाबा खे ॾेई छॾियो, बाबा ईअं आहे, बसि हिकदमि शांति, कोई संकल्प न। छाजा पैसा, छाजी टेंशन, छाजो उहो फलानो बीमार आहे, बाबा तव्हांजो फलानो ॿारु बीमार आहे, बसि, है न। असां त कुझु करे न सघंदा आहियूं, असां सिर्फ़ु संकल्प करे सघंदा आहियूं, हा भई बाबा जो शक्ति ॾिनी अथई, उहो हुन आत्मा खे ॾेई सघंदा आहियूं। ॿियो छा करे सघंदा आहियो तव्हां, है न। कंहिंजे शरीर जो हार्ट असां पंहिंजे मन सां शक्ति सां कंहिंजे शरीर जो कोई ऑर्गन बि ठीकु करूं, चलो इहो बि तव्हां असां करे सघंदा आहियूं। ॿियो छा करे सघंदा आहियूं असां, है न। त बाबा चवनि था कि मां ई तव्हांखे ॾिनी न, हाणे असां त मरी वियासीं,
हाणे असांखे मर्ज़ीवा जनम मिलियो आहे, इहो नयो ब्रह्मण जनम मिलियो आहे, असां अवतार आहियूं हिन दुनिया में, हिन शरीर में। हाणे मुंहिंजो न आहे, जीअं पहिरियों सोचंदा हुया कि हा इहो मुंहिंजो घरु आहे त मूंखे झाड़ू पोछो करिणो आहे, इहे करिणो आहे। हा न, हाणे इहो बाबा जो घरु आहे, बाबा जे घर में जो बि कमु करिणो आहे करो, बाबा जी यादि में जेतिरो थिए थो बाबा खे यादि करे, बाबा चलो ईअं जो बि करिणो आहे, जो थियो ठीकु आहे, न थियो सो बि बाबा खे चई छॾो, बसि ख़तमु, है न। ॾिसो तव्हांजे घर में अगरि कोई हेल्पर ईंदी हूंदी कमु करण वारी माई, है न, अगरि तव्हां हुनखे चओ भई अॼु तोखे ईअं ईअं, रोज़ जो त पतो ई हूंदो आहे न, उहा अगरि तव्हांखे चए कि अॼु मूंखे आहे न सूरु आहे, अॼु हीअं आहे, हेॾे आहे, मां एतिरो ई कमु करे वेंदमि, है न, त तव्हां हुनखे सहयोग ॾींदव न, चईंदव चल ठीकु आहे तूं एतिरो ई करे वञ, करे त वञ, है न, हल मां बि तुंहिंजी थोरी मदद कराए छॾंदमि, मां करे वठंदमि, है न। त ईअं ई असां बि केरु आहियूं, हाणे सेवाधारी आहियूं, बाबा मालिक आहे, छो जी सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो न हाणे, त बाबा तव्हांजे घर में तव्हांजा ॿार, तव्हांजा जो बि आहे उहो हीअं हीअं कंदा आहिनि, असांखां त नथा थियनि पुॼनि तव्हांजे ॿारनि खे संभालणु, है न। अॼु बाबा चई न तव्हां नर्स आहियो, तव्हांखे बाबा हीरे जहिड़ो ठाहियो अथई त तव्हां ॿियनि खे बि ठाहियो, चलो तव्हां बाबा जी यादि में अहिड़ी आत्माउनि जे संबंध संपर्क में, छो जी अज्ञानिन आत्माउनि जे संबंध संपर्क में ईंदासीं तॾहिं त उन्हनि खे हीरो ठाहींदासीं न, तॾहिं त उन्हनि बीमार आत्माउनि जी सेवा कंदा न। त सोचो मां नर्स आहियां, है न, मां सोनार आहियां, हीरो ठाहिण वारो आहियां, मतिलबु हीरे में जो बि धागा हिननि खे परे करे सोनो चमकीलो हीरो ठाहिण वारो आहियां। न बि पुॼे थो त बाबा खे चओ बाबा मूंखां त नथो थिए, मां तव्हांखे यादि थी करां, तव्हांखे जो कराइणो आहे कराए, बसि बाबा जे हवाले मन बुद्धि ऐं कर्म कंदा हलो। त हिन रीति छा थींदो कि असांजो कुझु आहे न, बाबा जी ॾिनली वस्तु बाबा खे ॾियण में मुश्किल छा थी। कॾहिं तुंहिंजे में मुंहिंजो चईंदा आहियो, हिन तुंहिंजे मुंहिंजे जे चक्कर में अची वेंदा आहिनि न। लाइफ केॾी सुठी आहे, सिर्फ़ु सोचो जॾहिं तव्हांजी शादी न थी हुई तॾहिं तव्हांजो कुझु हुयो, कुझु बि न हुयो, है न। हिकु छोरी त वैसे ई फ्री हूंदी आहे, उहो त शुरू खां ई हुनखे लॻंदो आहे, हुनखे इहे ॿुधाईंदा आहिनि भई हिन जो न आहे, हिन जो न आहे, भई अॼुकल्ह प्रॉपर्टी ॾींदा आहिनि, अॼुकल्ह थोरो मुंहिंजो मुंहिंजो कंदा आहिनि, पर त बि, है न, त वैसे बि लेडीज़ खे त आदत हूंदी आहे त मुंहिंजो त कुझु आहे न, सभु कुझु तुंहिंजो ई थी, है न। त तुंहिंजे कॾहिं तुंहिंजो कॾहिं मुंहिंजो चईंदा आहियो, हिन तुंहिंजे मुंहिंजे जे चक्कर में अची वेंदा आहियो। अमृत वेलो थियो, अख खुली ऐं सेकेंड में जंप लॻाए करे बाप सां गॾु वेही रहो, है न। घड़ी घड़ी ॾिसण जो बि उहो न करो, हा भई अलार्म लॻायो आहे या तव्हांखे अहिड़ो अभ्यास थी वियो आहे कि ऑटोमेटिकली फलाणे समय ते तव्हांजी निंड खुली वेंदी आहे, उहो बि सुठो, है न। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, कोई माण्हू घड़ी ॾिसंदो आहे न त थोरो बि जे समय उन्हनि खे उथिणो हूंदो आहे उन खां हेॾे होॾे टाइम थी वेंदो आहे न, त पोइ अगरि अञा न थियो आहे त उन्हनि खे आलस ईंदो आहे, ऐं थी वियो त थोरो अंदरि खटखट थींदो आहे, है न, थोरो हिली वेंदा आहिनि, बुद्धि खिसकी वेंदी आहे न। अख खुले, बाबा छा था चवनि, अख खुले अमृत वेलो थियो, अख खुली ऐं सेकेंड में जंप लॻाए करे बाप सां गॾु वेही रहो। अगरि सम्झो तव्हांजो एग्ज़ैक्ट जो अमृत वेलो जॾहिं शुरू थींदो आहे, वैसे त बाबा 4 खां पौणे 5 चईंदा आहिनि, लेकिन कई ॿार सोचंदा आहिनि असां हिन समय उथंदासीं, हिन समय उथंदासीं,
सम्झो तव्हां सोचो मां 3 बजे उथंदमि, है न, ऐं जो बि तव्हां शेड्यूल ठातो आहे 3 बजे उथिया, अगरि तव्हां 3 बजे एग्ज़ैक्ट खुली त हुते ई वेही रहो, है न, हुते ई वेही रहो, जो करिणो आहे पोइ थोरी देरि खां पोइ उथी करे पंहिंजो जो बि कंदा आहियो उहो हुन प्रमाण करो। लेकिन बाबा जो इहे शब्द असांखे सदा यादि रखणा आहिनि। अमृत वेलो थियो, अख खुली ऐं सेकेंड में जंप लॻाए करे बाप सां गॾु वेही रहो। साथ जे कारण जो बाप जे खज़ाना सो तव्हांजा खज़ाना अनुभव थींदो। मतिलबु असांजी कहिड़ी स्थिति थी वेंदी, मास्टर गॉड न, असां मास्टर गॉड छा कंदो आहे, गॉड छा कंदा आहिनि, सभिनि खे ॾींदा आहिनि न, त बाबा चवनि था साथ जे कारण बाप जा खज़ाना सो असांजा खज़ाना, ऐं असां एॾा खज़ाननि खे छा कंदासीं, सभिनि खे बांटंदासीं न, असां एॾा खज़ाना छा कंदासीं, सभिनि खे बांटंदासीं। नॉलेज जे आधार ते न, लेकिन प्राप्ति जे आधार ते। नॉलेज जे आधार ते न कि हा मां मास्टर नॉलेज छो लाहियां। कई ॿार न अमृत वेलो उथंदे ई समान अभ्यास कंदा आहिनि, मां मास्टर नॉलेज छो लाहियां, मां ज्ञान जो सागर आहियां। मूं सां इहे त भक्ति मार्ग थी वियो न, भक्ति मार्ग में बि त मूं सां ई चईंदा आहिनि न, असांजो त मन मना भव आहे न, है न, असांजो मुख मना थोड़ी, असांजो त मन मना भव। बाबा मंत्र कंहिंजो अभ्यास था कराइनि, है न, अञा ताईं अगरि असां इहा समान जो ई मुख सां चईंदा रहंदासीं, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां, अरे हीअं आहियां उहो स्वरूप में लाहिणो है न, सुबुह जो उथी करे हुन स्वरूप में स्थित थी करे वेंदासीं न, त सॼो ॾींहुं असांजो उहो स्वरूप रहंदो। जे भक्ति मार्ग में बि माण्हू कंहिंखे चईंदा आहिनि न, एतिरा जवा जाप करिणो आहे, एतिरी बार इहे चइणो आहे, मन ई मन चईंदा रहंदा आहिनि। कई बार ईअं चईंदा आहिनि, मां शांत आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां। उहो शुरू हुई, उहो नर्सरी जी क्लास हुई। हाणे त असां अॻियां वधी विया आहियूं, हाणे थोरी ईअं चइणो खपे, हाणे त हुन अख खुली सेकेंड में हुन शांत स्वरूप स्थित में स्थित थी वञो, कोई संकल्प न अचिणो खपे, हुन प्रेम स्वरूप स्थिति में स्थित थी। इन सां छा थींदो, तव्हां द्वारा शांति जी लहरियूं विश्व में फैलंदियूं, तव्हां द्वारा प्रेम स्वरूप, है न, मां आत्मा परमात्मा बाबा सां जो प्रेम जी संकल्प ईंदा आहिनि न, स्पेशली हाणे शिवरात्रि ईंदी आहे या अव्यक्त जॾहिं 18 जनवरी ॾींहुं स्मृति दिवस जॾहिं हुयो, त केॾो ऑटोमेटिकली बाबा सां उहो स्नेह उत्पन्न थींदो आहे, है न, त उन में असां विश्व खे थोरी ॾींदा आहियूं, पर उहो स्नेह बाबा सां जो असां आत्माउनि जो स्नेह हूंदो आहे न, त उहो स्नेह जा प्रकम्पन पूरे विश्व में फैलंदा आहिनि। पोइ जो बि जंहिं इष्ट रूप में पंहिंजे देवी देवता आहिनि, भॻवान खे यादि कंदो न, उन्हनि जे प्रति उहो स्नेह उत्पन्न थींदो आहे। सम्झो कोई कृष्ण खे ॾाढो स्नेह कंदो आहे, त असां बाबा खे उन स्नेह जे संकल्प सां यादि कंदासीं न, त उहो भगत कृष्ण खे उन स्नेह सां यादि कंदा, त ऑटोमेटिकली हुननि जो स्नेह जो देहधारी ऐं संबंधनि सां उहो निकिरी करे कृष्ण सां थींदो, त थोरो समय जे लाइ त उहो दुनिया खे भुलिजंदा न, है न। अगरि असां सुबुह जो उथी करे असां आनंद स्वरूप में स्थित थी करे वेठा आहियूं, हिकदमि आनंद, मां आत्मा ऐं बाबा, पूरे विश्व में ॿियो कोई आहे ई न, है न, मां बाबा सां गॾु झूले में झूलां थी त केॾो आनंद ईंदो आहे, त उहो आनंद जी प्रकम्पन दुनिया में फैलंदा, है न। मुख सां न चओ, उन स्वरूप में स्थित थी वञो, मां पवित्र आत्मा आहियां,
है न। त उहा पवित्रता, बसि ॿियो कोई संकल्प देह बि न, बसि मां आत्मा पवित्रता जी सागर जी संतान, मास्टर पवित्र आत्मा आहियां। हुन स्वरूप में स्थित थी वञे। छो जो छा मुख सां चईंदा आहिनि न त बि थोरो टाइम लॻी वेंदो आहे, ऐं अंत जो पेपर त सेकेंड में हूंदो। सेकेंड में अगरि असां सेकेंड चइण में ई निकिरी वेंदो न, बसि उहो स्वरूप में स्थित थी करे वेही रहो। मां मास्टर गॉड आहियां। मास्टर गॉड में त सभु प्रकार जी किरनियूं चारों ओर फैलती रहंदियूं। त हिन रीति बाबा छा था चवनि कि अख खुली ऐं बाप जे अॻियां वेही रहो त बाप जा खज़ाना सो असांजा खज़ाना नॉलेज जे आधार ते न, लेकिन प्राप्ति जे आधार ते अधिकारी जे तख़्त ते वेठे हुजण जे कारण अधिकारीपन जो अनुभव थींदो है न। जीअं हाणे मां मास्टर गॉड आहियां त मां बाबा मास्टर गॉड आहे। बाबा खे एॾा सारा ॿार यादि कंदा आहिनि, एॾा भक्त यादि कंदा आहिनि, एॾा अलॻि अलॻि धर्म वारा यादि कंदा आहिनि, एॾा मतपंट वारा, प्रकृति जे रूप में यादि करण वारा, है न, जानवरनि जे रूप में यादि करण वारा, ग्रहनि जे रूप में यादि करण वारी केॾी सारी आत्मायूं आहिनि बाबा जे साम्हूं। बाबा सभिनि खे के सुख खपे, शांति खपे, ख़ुशी खपे, आनंद खपे, प्रेम खपे, बाबा त इहे ई ॾींदा आहिनि ज्ञान। कंहिंखे ईअं थोरी ॾींदा हा भई हिनखे 1000 रुपयो खपे, हिनखे लख खपे, हिनखे ॾियो, हिनखे घरु ठाराइणो आहे, हिनखे कार वठिणी आहे, ईअं थोरी ॾींदो। बाबा वटि त कहिड़ा खज़ाना आहिनि? ज्ञान गुण शक्तियूं। बाबा त हुन ऑटोमेटिकली पूरे विश्व जे साम्हूं हुन रूप में ईंदा आहिनि न, है न। कोई संतोषी देवी जे अॻियां वञे त बाबा जी हुनखे संतुष्टा जी किरनियूं मिलंदियूं। हनुमान जे अॻियां त महावीरता जी किरनियूं मिलंदियूं। गणेश जे अॻियां त विघ्न विनाशक जी किरनियूं मिलंदियूं। ईअं असां मास्टर गॉड मतिलबु असां वटि सभु किरनियूं असां द्वारा सभिनि खे मिलणियूं आहिनि। पोइ जंहिंखे जो खपे उहो मिले थो, है न। ईअं सोचो जीअं न हूंदा आहिनि किथे अकाल पइजी वेंदो न त सभु बर्तन खणी करे हिकु भाई जेको रोटी बांटंदो आहे न, हुन वटि सभिनि जा ख़ाली बर्तन हूंदा आहिनि न अॻियां। त ईअं सोचो मां मास्टर गॉड आहियां, सभिनि जी बुद्धि हिकदमि ख़ाली बर्तन आहे, सभिनि जी आत्मायूं हिकदमि ख़ाली बर्तन आहिनि। वैसे त बुद्धि बर्तन हूंदी आहे, पर सभिनि जी आत्मा जो मन बुद्धि संस्कार हिकदमि सुठे सां त ख़ाली आहे न, बुरे सां भरियल। त मां सभिनि आत्माउनि में ज्ञान गुण शक्तियूं बांटां थी, है न। पोइ कोई निराकार रूप में बाबा खे यादि कंदो त हुनखे प्राप्ति ज़्यादा थींदी। कोई ब्रह्मा बाबा जे थ्रू यादि थो करे, कोई दादिन जे थ्रू यादि थो करे, कोई देविन जे रूप में यादि थो करे, कोई धर्म स्थापकनि जे रूप में यादि थो करे, कोई मत पंट, कोई पेड़ पौधा, कोई जीव जंतु, जानवरनि जे रूप में बि भॻवान खे यादि कंदा आहिनि। कोई पाणी, हवा, धरती, आकाश, सूर्य, चांद, तारा, सभिनि कंहिंजे बि रूप में बाबा खे यादि थो करे, ऐं मां हुननि खे ॾियां थी, है न। मां उन्हनि जी सभिनी आत्माउनि खे ॾियां थी। छो मां केरु आहियां? बाप समान मास्टर गॉड आहियां। त हिन रीति बाबा छा था चवनि, अधिकार जे तख़्त ते वेठे हुजण जे कारण असां बि अधिकारीपन जो अनुभव कंदासीं। त बाप ख़ुदा दोस्त जे रूप में अधिकार जो तख़्त ऑफर था करनि। उठो ऐं तख़्त ते वेही रहो, है न। उथो ऐं तख़्त ते वेही रहो, बसि ॿियो छा करिणो आहे? कहिड़े तख़्त ते वेहणो आहे? बाप समान। लेकिन उहो कॾहिं वेहींदासीं? जॾहिं असां ख़ुदि खे अवतरित आत्मा सम्झंदासीं, ख़ुदि खे निराकार आत्मा फ़रिश्तो सम्झंदासीं।
निराकार आत्मा सम्झंदासीं त निराकार आत्माउनि खे ॾींदासीं, फ़रिश्तो सम्झंदासीं त जंहिं बि रूप में बाबा खे पूरी दुनिया यादि थी करे न, हुन रूप में असां माण्हुनि खे ॾींदा रहंदासीं। त इहो बाबा असांखे छा था ॿुधाइनि, अमृत वेलो। अमृत वेलो असांखे छा करिणो आहे, उथो ऐं तख़्त ते वेही रहो। थोरो समय जे अधिकार जे तख़्त निवासी थियण सां बि जो चाहियो उहो ठाहे सघंदा आहियो, ॿियनि खे बि ठाहे सघंदा आहियूं असां। जीअं हद जे राजा थोरो समय जी राजाई शाह अधिकार में न करे वठंदो आहे। हद जो राजा थोरे समय जी राजाई शाह अधिकार में न करे वठंदो आहे। हाणे बेहद तख़्त नशीन हिन गोल्डन समय ते वर्तमान समय सहज ई पंहिंजी गोल्डन एज स्थिति ठाहे सघंदा आहियो। त थोरो समय बि असांखे उहा अधिकारीपन जी स्थिति मिलंदी त असां बेहद तख़्त नशीन हिन गोल्डन समय ते वर्तमान समय सहज ई पंहिंजी गोल्डन एज जी स्थिति ठाहे वठंदासीं। त हिन रीति असांखे छा करिणो आहे, पंहिंजो अमृत वेलो पावरफुल करिणो आहे ऐं भविष्य गोल्डन एज दुनिया में श्रेष्ठ पद प्राप्त करे सघंदासीं। सम्झो सहज पुरुषार्थ जो समय ऐं सहज साधन। पोइ सहज खे छॾे मुश्किल में छो ईंदा आहियो? हाणे सहज पुरुषार्थ ठाहींदव या मुश्किल? सहज पुरुषार्थ ई ठाहींदव या मुश्किल? बाबा प्रश्न था पुछनि। जॾहिं बाप सहज मिलियो आहे त मार्ग मुश्किल कीअं थी सघंदो आहे? सहज पुरुषार्थ ई ठहो, मुश्किल जो नाम निशान ख़तमु करो त दुनिया जी मुश्किलातूं बि ख़तमु थी वेंदियूं। मतिलबु असां जेतिरो मुश्किल में पुरुषार्थ कंदासीं न, मुश्किल रीति सां अमृत वेलो उथंदासीं, मुश्किल रीति सां धारणा करे सघंदासीं, मुश्किल रीति सां मुरली ॿुधी पढ़ी सघंदासीं त दुनिया वारनि वटि बि उहो वाइब्रेशन वेंदो आहे। और अगरि असां सहज सभु कुझु करूं त दुनिया वारनि जी बि मुश्किलात ख़तमु थी वेंदी। ईअं सदा अधिकारी तख़्त नशीन, अहिड़ा सदा अधिकारी तख़्त नशीन माया जी बाजी सां पंहिंजे खे सदा पास रखण वारा। माया जी बाजी सां पंहिंजे खे सदा मतिलबु पास करण वारा। पास रखणु मतिलबु माया अचे ऐं असां त तुरंत उनखे, हाणे त अचणी ई न खपे, परां खां ई बाए बाए। सदा बाप जे राजनि खे ॼाणण वारा, महिनत शब्द खे मोहबत में परिवर्तन करण वारा, दिल तख़्त जे बदिले दिल ख़ुशि रहण वारा, पंहिंजे दिल ख़ुशि सां जहान खे ख़ुशि करण वारा, अहिड़ा सदा बाप सां गॾु रहण वारा सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। त कहिड़ो सुमान यादि रखंदव? मां अधिकारी आत्मा, तख़्त नशीन आत्मा, माया जी बाजी सां पंहिंजे खे सदा पास रखण वारा, सदा बाप जी राजनि खे ॼाणण वारा, महिनत शब्द के मोहब्बत में परिवर्तन करण वारा, दिल शिकस्त जे बदिले दिल ख़ुशि रहण वारा, पंहिंजे दिल ख़ुशि सां जहान खे ख़ुशि करण वारी मां आत्मा, सदा बाप सां गॾु रहण वारी मां श्रेष्ठ आत्मा आहियां। अहिड़े ॿारनि खे बाप दादा यादि प्यार बि ॾियनि था ऐं नमस्ते बि करनि था। बाबा हाणे पार्टियुनि सां गॾु ॻाल्हाइनि था। पहिरीं पार्टी सां मनसा सेवा जो सहज साधना, अटूट निश्चय। रोज़ असां मनसा सेवा जे लाइ स्लोगन ॿुधंदा आहियूं न कि श्रेष्ठ संकल्प सां सेवा करण लाइ असांखे छा छा ज़रूरी आहे। त अॼु बाबा असांखे चवनि था मनसा सेवा मतिलबु
हिकु शुद्ध संकल्प की मां परमात्मा जी संतान आहे, चाहे शांति जो सागर, सुख जो सागर, आनंद जो सागर, त उन अनुसार ऑटोमेटिकली उहो प्रकंपन फैलंदा। त हुनजे लाइ छा ज़रूरी खपे? निश्चय। जो बि सदा निश्चय बुद्धि थी करे विजयी रहंदा आहिनि, उन निश्चय बुद्धियुनि द्वारा वायुमंडल शुद्ध थींदो वेंदो आहे। उहो मन सां सेवा कंदा आहिनि। छो जी चारों ओर जे व्यक्ति निश्चय बुद्धि आत्माउनि खे ॾिसी सम्झंदा आहिनि। उहो मन सां सेवा कंदा आहिनि। छो जी चारों ओर जे व्यक्ति निश्चय बुद्धि आत्माउनि खे ॾिसी सम्झंदा आहिनि कि इन्हनि खे कुझु मिलियो आहे। जेका निश्चय बुद्धि हूंदा आहिनि न, त उहो जॾहिं मन सां सेवा कंदा आहिनि न, अर्थात मन सां कुझु कंहिंजे लाइ श्रेष्ठ संकल्प कंदा आहिनि न, त चारों ओर जा माण्हू निश्चय बुद्धि थी हुन माण्हू खे ॾिसी करे सम्झंदा आहिनि कि हिनखे ज़रूरु कुझु मिलियो आहे। चाहे केतिरा बि घमंडी हुजनि, ज्ञान खे न बि ॿुधंदा हुजनि, लेकिन अंदर में ये सम्झंदा ज़रूरु कि इन्हनि जो जीवन कुझु ठहियो आहे, है न, इन्हनि जो जीवन कुझु ठहियो आहे। त बाबा असांखे चवनि था कि अगरि असांखे निश्चय आहे, है न, सम्झो कोई तव्हां वटि अचे चए कि मूंखे आहे न ॾाढो पेट में सूरु आहे, या मूंखे ॾाढो मथे में सूरु आहे, हुननि ॾाढा इलाज कया, सभु कुझु कयो, लेकिन त बि हुननि जो उहो सूरु लहे नथो। उहो तव्हां वटि आया, तव्हां हुन संकल्प, तव्हां बाबा खे चयो, बाबा हिन ॿार जो मथे में ॾाढो सूरु थो थिए ऐं पतो बि नथो लॻे, ऐं असां हुनजे लाइ संकल्प कंदासीं न हिन जो मथे जो सूरु ख़तमु थी वञे, या जो बि कारण उहो पतो लॻे था कि दवाई थिए, त ज़रूरु हुनजो जल्दी इलाज पतो लॻी वेंदो कि छो थो थिए, कारण पतो लॻी वेंदो, या हुनजो जेको बि कर्म भोग हूंदो हुनजे कारण हुनजो उहो सूरु जल्दी ख़तमु थींदो वेंदो। त हिन में असांखे पंहिंजो घमंड न करिणो आहे। असां त छा कयो, असां बाबा खे यादि करे हुन आत्मा जे लाइ संकल्प कयो, हुनखे बि चयो कि भई भॻवान खे यादि करे भॻवान खे चओ। त हीअं छा थींदो आहे, जॾहिं असांखे निश्चय हूंदो आहे न हिन आत्मा खे ज़रूरु टच थींदो, कंहिं कारण हिनखे पेट में सूरु थो थिए, कंहिं कारण हिनखे प्रॉब्लम थी थिए, ऐं हिनजो सूरु ज़रूरु लही वेंदो। त असांखे निश्चय हूंदो त हुननि खे बि फ़र्क़ु पवंदो। ऐं बाबा चवनि था केतिरा बि घमंडी हुजनि, चाहे ज्ञान खे न ॿुधण वारा हुजनि, लेकिन अंदर में सम्झंदा ज़रूरु कि हिननि जो जीवन कुझु ठहियो आहे, है न, कुझु ठहियो आहे। त जो शुरू सां अटल निश्चय बुद्धि रहिया आहिनि, उन्हनि जी सेवा हलंदी रहंदी, है न। जीअं सम्झो अॼु हाणे कुंभ जे मेले में केॾी भीड़ आहे, केॾा माण्हू आहिनि, कीअं हलंदा हूंदा, कीअं कंदा हूंदा, माण्हू त श्रद्धावश वञनि था, लेकिन असां सोचूं असां त उते वञी सेवा नथा करे सघूं, असां त नथा वञूं, लेकिन असां हिते वेठे संकल्प करूं हुतां जा सभु माण्हू सुरक्षित थी करे पंहिंजी जॻह ते वापसि हली वञनि, जो बि कमु करिणो कयो ऐं वञो, है न। ऐं असांखे निश्चय आहे कि हा मां बाबा खे यादि करे हीअं कंदमि त ज़रूरु हुननि आत्माउनि जी मदद थींदी। त छा थींदो आहे कि असांजो श्रेष्ठ संकल्प हुननि आत्माउनि जो सेफ्टी जो साधन ठही वेंदो आहे, है न। त मन सां सेवा बि केरु करे सघंदा आहिनि? जो निश्चय बुद्धि हुजनि, जो शुरू खां ई अटल निश्चय बुद्धि हुजनि कि असां आत्माऊं परमात्मा जी संतान आहियूं, ऐं असां वटि असांखे बाबा एॾी श्रेष्ठ शक्ति ॾिनी अथई कि असां पूरे विश्व खे हाणे शांत करे सघंदा आहियूं, हाणे सुख जो अनुभव कराए सघंदा आहियूं, आनंद जो अनुभव कराए सघंदा आहियूं, पवित्रता जो अनुभव कराए सघंदा आहियूं, है न। हाणे असां बाबा सां गॾु सभी आत्माउनि खे गाइड ठही करे परम धाम में वठी वञी सघंदा आहियूं।
त उन्हनि जी सेवा हलंदी रहंदी। इहा बि मनसा सेवा आहे, है ना। अगरि तव्हांखे लॻे थो मां सॼो ॾींहुं छाती करां, घर में वेठी आहियां, तव्हांखे कोई ॿियो बि चए थो तव्हां बाए सेंटर ते नथा वञो, सेवा नथा करो, हीअं नथा करो, लेकिन जेको माण्हू न करे सघंदो आहे या उन्हनि खे ॿाहिरि जी सेवा कॾहिं कॾहिं कंहिंखे अनकंफर्टेबल बि लॻंदो आहे, कंहिंखे न बि लॻंदो आहे, चलो जंहिं बि कारण लॻे, त असां हिते वेठे वेठे बाबा खे चऊं, बाबा मां पूरे विश्व जी आत्माउनि खे संकल्प सां लाइट माइट ॾियां थी। घड़ी घड़ी स्टॉप करे पूरी विश्व जी आत्माउनि वटि, पूरी विश्व में बाबा जी लाइट माइट फैले थी। इहा अनुभव करो, है ना। हीअं ई असांखे संकल्प करिणो आहे, त हिनखे चइबो आहे मनसा सेवा। इन सां असांजो मन बि शुद्ध रहंदो, श्रेष्ठ संकल्प बि रहंदा, कंहिंसां वैर भाव बि न, फालतू ॻाल्हियुनि में बि न फंसंदासीं, शरीर खे बि एॾो घुमाइणो करिणो न पवंदो, एॾो खाराइणो न पवंदो, शरीर जे लाइ बि एॾा पैसा वेस्ट न करणा पवंदा। छो जी ॿाहिरि वञो त पैसो त लॻंदो ई आहे, हा उहो त बाबा ॾींदा, उहो कोई प्रॉब्लम न आहे, पर इन सां इहे बि सेफ्टी, जीअं न गणेश ऐं कार्तिकेय हुयो, भई कार्तिकेय त पूरे विश्व जो भ्रमण करे आयो न, ऐं गणेश छा कई, है न, पंहिंजे माता पिता जे आसपास ई चक्कर लॻाइनि, इहे ई मुंहिंजो संसार आहे। त असां बि पंहिंजी बुद्धि जो यूज़ करूं, मन बुद्धि खे एकाग्रचित करे करे हुननि आत्माउनि खे लाइट माइट ॾियो, ज्ञान ॾियो, हुननि जी बुद्धि खे शुद्ध करो, मन बुद्धि संस्कारनि खे शुद्ध करो, है ना। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, माया सां सेफ रहण जो साधन आहे, अटेंशन रूपी चौकीदार सुजाग रहे। माया सां सेफ रहण जो साधन आहे, अटेंशन रूपी चौकीदार सुजाग रहे। सभई सदा स्वदर्शन चक्रधारी ठही करे हलंदा आहियो, बाबा पुछनि था, है न। सभई सदा स्वदर्शन चक्रधारी थी करे हलंदा आहियो, ॾिसो अॼु बाबा सतयुग जे लाइ कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाई, त्रेता, द्वापर, कलयुग, परम धाम, ईअं चक्कर फिराईंदा रहो। पहिरियों मां शांति धाम में हुयमि, पोइ मां सुख धाम में हुयमि, पोइ मां दुख धाम में, ईअं बाबा खे यादि कयो, हाणे मां संगम ते आहियां, हीअं चक्कर फिरी वियो न, वरी ॿियो चक्कर फिरायो। हा पहिरियों मां केॾी सुखी हुयमि स्वर्ग में, मुंहिंजा केॾा सुठा सुठा महल हुया, पोइ मां त्रेता में बि मूं वटि ॾाढो सुख हुयो, द्वापर में बि ठीकु हुयो, हाणे कलयुग में बि आहे पर ओतिरो ठीकु न आहे, है न। कलयुग में बि चलो तव्हांखे घरु आहे, पैसो आहे, ॿार आहिनि, शरीर ठीकु आहे, लेकिन विकारनि जे वश थी करे कर्म कंदा आहियूं त सुठो न लॻंदो आहे न। हाणे त सोचे करे बि माण्हू खे केॾी, जेके पवित्रता सुठी लॻंदी आहे, जेके शांती प्रिय आहे, उहो त सोचदो आहे न असां हिन झंझटनि सां मुक्त थियूं, है न। जेके मोह सुठो न लॻंदो त उन्हनि जा माउ पीउ संबंधी शरीर छॾे वठनि त उन्हनि खे त कोई फ़र्क़ु न पवंदो, न त ॾिसो माण्हू एॾा वॾा था थी वञनि, अञा ताईं मुंहिंजी माउ मुंहिंजो पीउ, हिननि में मोह ई नथो निकिरे, माउ पीउ मां नथो निकिरे। शादी थी वई, ॿार थी विया, पोतरा दोतरा थी विया, कॾहिं कॾहिं कंहिंजो हूंदो आहे उमिरि वॾी हूंदी आहे, है न, मां कंदा रहंदा आहिनि। हा मां ठीकु आहे, मां बि, उहो मां छा आहे, उहो बि आत्मा आहे, हुन तव्हांजी पालना कई त ओड़ा कर्म करो न। हाणे ॿियनि खे बि अगरि तव्हांजी मां तव्हांखे सुठी पालना ॾिनी अथई त तव्हां ॿियनि खे बि उन रीति पालना ॾियो। मां छा था करो, है न। ॾिसो हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट हूंदो आहे। अॼु अचानक कंहिंजे मां शरीर छॾे छॾियईं, पीउ ससु सहुरे जो बि आहे, माण्हू त उन्हनि जे ग़म में ई अञा ताईं आहे, है न। पोइ कॾहिं परमात्मा पिता जी पालना जो अनुभव कंदव, कॾहिं ब्रह्मा मां जी पालना जो अनुभव कंदव, जॾहिं हुन देहिक माउ पीउ खे बुद्धि योग कढंदव तॾहिं त शिव पिता ऐं ब्रह्मा मां जी पालना जो अनुभव कंदव न, तॾहिं त संगम युगी कहलाईंदव न। हा उहो बि आहिनि, लेकिन उहे आत्मायूं आहिनि, हुननि आत्माउनि असांखे शरीर ॾिनो, चलो शुक्रिया, तव्हांखे सुठी पालना बि ॾिनई, चलो शुक्रिया, असां बि कंहिं जन्म में ॾिनी हूंदी,
हाणे अगरि कंहिंजो माउ पीउ बि अञा ताईं मुंहुं नथो निकिरे, वीचारा बीमार आहिनि, शरीर ठीकु न आहे, हली नथा सघनि, त हाणे असां उन्हनि खे दिलि सां चऊं हा भई ठीकु आहे आत्मा शुक्रिया, तूं हाणे वञ ॿियो जन्म वठि, पोइ ॿियो पाठ वॼाए, पोइ तूं बि ॿार ठहियो, है न। अगरि ज्ञान में न आहिनि त तंहिंखां सुठो त वञनि ॿियो शरीर। अगरि ज्ञान में आहिनि, बाबा 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 करनि था, त चलो उन्हनि जी सेवा कंदा हलो, कम से कम बाबा बाबा त चईंदा। त बाबा चवनि था कि सदा स्वदर्शन चक्रधारी ठही करे हलंदा आहियो, सदा पंहिंजो स्वस्वरूप स्वदर्शन चक्रधारी यादि रहंदो आहे। जो सदा सुदर्शन चक्रधारी आहिनि उहे अनेक प्रकार जे माया जे चक्कर सां सदा मुक्त रहंदा आहिनि। ये बि चक्कर आहे न माया जो। हिकु स्वदर्शन चक्र अनेक व्यर्थ चक्करनि खे ख़तमु करण वारो आहे, माया खे भॼाइण वारो आहे। हिकु स्वदर्शन चक्र, अगरि असां सम्झो कोई असां वटि दुख आयो, है न, कोई दुख जी ॻाल्हि आई, ऐं असां सोचो अरे इहे त पहिरियों त असां सुख में हुयासीं, हाणे दुख में आहे, चलो कोई ॻाल्हि कोन्हे, दुख धाम में दुख आयो, असां त सदा बाप जी यादि में रही करे अतीन ते सुख में रहण वारी आत्मा आहे, है न। हुनजे चक्कर में केॾी वॾी ॻाल्हि आहे, छा थींदो? बाबा त चईंदा आहिनि पूरी दुनिया ई ख़तमु थी वेंदी, उन खां वॾी कोई ॻाल्हि त हूंदी न, है न। त स्वदर्शन चक्रधारी जे अॻियां माया ठहरी न सघंदी आहे। स्वदर्शन चक्रधारी सदा संपन्न हुजण जे कारण अचल रहंदा आहिनि। इहे सदा संपन्न अर्थात मालामाल रहण वारा आहियो? इहे सदा संपन्न अर्थात मालामाल रहण वारा आहियो? बाबा पुछनि था। चेक करो, माया ख़ाली करण जी कोशिश कंदी आहे, लेकिन तव्हां सदा ख़बरदार रहो। माया ख़ाली करण जी कोशिश कंदी आहे असांखे, सदा संपन्न अर्थात मालामाल रहण वारी आत्मा केरु हूंदी? जो स्वदर्शन चक्रधारी हूंदी, अर्थात स्व जो दर्शन हूंदो जंहिंखे, कि मां पहिरियों केरु आहियां, हाणे केरु आहियां, मां ही अहिड़ा कर्म करे आहियां, हुनजो परिणाम मूंखे भोगण लाइ मिले थो, त मां बाबा जी यादि में रही करे हिनखे ख़तमु करे छॾां न, है न। त बाबा चवनि था माया ख़ाली करण जी कोशिश कंदी, कोई अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं जंहिंजे कारण असांखे क्रोध ईंदो, लोभ ईंदो, विकारनि जी बदबू असां में प्रवेश करण जी कोशिश कंदी, पहिरियों संकल्प, पोइ धीरे धीरे कर्मनि द्वारा बि कंदी, लेकिन असां सदा ख़बरदार, सुजाग, जागती ज्योत, त माया कुझु न करे पाईंदी। अटेंशन रूपी चौकीदार सुजाग हुजे त सदा सेफ रहंदा। अटेंशन रूपी चौकीदार सदा सुजाग हुजे त सदा सेफ रहंदो। जो सदा जागती ज्योत ठहो, हिन करे यादगार मंदिरनि में बि अखंड ज्योति जॻाईंदा आहिनि, है न। दुनिया में जो माण्हू चईंदा आहिनि न ज्योत बुझे न, कंहिं मंदिर में 24 घंटे ज्योत हलंदी रहंदी आहे, कंहिं मंदिर में 24 घंटे लंगर हलंदो रहंदो आहे, प्रसाद हलंदो रहंदो आहे। इन जो अर्थ छा आहे? कि सदा असां आत्मायूं हिकदमि अलर्ट, है न, हिकदमि अलर्ट हुजणा खपूं। अटेंशन रूपी चौकीदार सुजाग हुजे। कोई बि माण्हू कंहिं बि रूप में असां वटि अची सघंदो आहे ऐं असांखे क्रोध दिलाए सघंदो आहे, असांखे लोभ वश कुझु कमु कराए सघंदो आहे, है न। सम्झो तव्हांजा ॿार ई छो न आहिनि, है न, या तव्हांजे घर में कोई बि फैमिली मेंबर आहे, है न, तव्हां त सोचतो ई असांजो ॿारु आहे, असांखे छा कंदो, लेकिन हुननि द्वारा न क्रोध जो भूत असां वटि आयो ऐं हुन अहिड़ो कमु कई ऐं असां क्रोध करे छॾियो, त ख़ाली थी वियासीं न, ऐं उहो जीती वियो, असां ख़ाली थी वियासीं। असां त क्रोध कयो, उहो चुप वेठो, त मतिलबु असां पाप करे छॾियो ऐं हुनजो पुण्य जमा थी वेंदो,
हुनजो सभु वाह वाह कंदा, असांजी सभु निंदा कंदा। हिकु त असां क्रोध कयो, उहो ग़लति कमु कयो। ॿियो असां बाबा जी निंदा कराई, उहो ग़लति कमु कयो, त ख़ाली थी वियासीं न। हिन करे सदा ख़बरदार, सुजाग, जागती जोत, त माया कुझु बि न करे पाईंदी। अटेंशन रूपी चौकीदार सुजाग रहे त असां सेफ रहंदासीं, है न। शक्ति रूप जाते जाते ॾेखारिणो आहे उते ॾेखारियो, लेकिन अंदर जी स्थिति हलचल में न अचणी खपे। न सम्झो तव्हांजे घर में कोई माण्हू आहे, उहो कुझु ग़लति करे थो, त असां हुनखे शक्ति रूप चई करे चईंदासीं, ॾिस तोखे ईअं चए न, ईअं न कर। लेकिन असांजे अंदर जी स्थिति, असां हुनजे अवगुण खे, न माया जी चाल खे फटाफट पकड़े छॾूं। उन ॾींहुं बाबा चई न, हिकु थींदी आहे महसूस, हिकु थींदो आहे व्यर्थ संकल्प, व्यर्थ कर्म, हिकु थींदो आहे विकर्म। व्यर्थ कर्म सां असांखे महसूसता ईंदी आहे कि मां व्यर्थ करे छॾियो, ऐं विकर्म सां असांखे पश्चाताप थींदो आहे। ऐं महसूसता जी बि 3 स्टेज ॿुधाई बाबा, कि हिकु थींदो आहे कि असां पहिरों खां ई कैच करे छॾूं कि न न इहे फालतू कमु आहे, मूंखे न करिणो आहे। हिकु थींदो आहे कि करण खां पोइ थोड़ो ज़्यादा 3 स्टेज, थोड़ो ज़्यादा महसूसता में हली वेंदा आहियूं, पोइ पश्चाताप जी स्टेज अची वेंदी है न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि असांखे छा करिणो आहे, पहिरों खां ई ख़बरदार रहो, सुजाग रहो, जागती जोत रहो, कि ॿार खे असां पहिरों खां ई अटेंशन ॾिलायूं, न त हुन खां बि कोई ग़लती थी वई किथे, असांखे बि कुझु व्यर्थ न थी वञे। ख़ुदि खे ई पहिरों खां ई अटेंशन रूपी चौकीदार सदा सुजाग रहे त सेफ रहंदासीं। हिन करे मंदरनि में सदा जोत जगी रहंदी आहे। किथे किथे मंदरनि में लंगर प्रसाद बांटदा आहिनि सदा, मतिलबु असां वटि जो बि अचे असां दाता ठही सभिनि खे ॾींदा हलूं, त असांजे मंदरनि में बि सदा कोई बि ख़ाली हथ न वेंदो, मतिलबु कुझु न कुझु प्रसाद, कुझु न कुझु उन्हनि खे मिलंदो ई सही। त बाबा चईंदा आहिनि न, तव्हां गुप्त में असां आत्मायूं अगरि सदा ई असांजा भंडारा भरपूर हूंदा, असां पूरे विश्व खे दान ॾींदा रहंदासीं, कॾहिं सुख, कॾहिं शांति, कॾहिं प्रेम, कॾहिं आनंद, कॾहिं सर्व शक्तियूं। त ईअं असांजा जेका मंदिर ठहियल आहिनि उन्हनि में बि सभी आत्माउनि खे सदा ई कुझु न कुझु स्थूल रूप में खाइण लाइ मिलंदो रहंदो, जेके उहो प्रसाद चईंदा आहिनि, है न। हिकु कणे जो बि महत्व छो हूंदो आहे, छो जो हिकु संकल्प बि असां पूरे विश्व खे दान ॾिनो त केॾो कुझु सभिनि खे भरपूरता थींदी आहे न, है न। त ईअं असांजा भंडारा सदा खुला रहनि। हर हिकु आत्मा, चाहे कहिड़ी बि आत्मा हुजे, चाहे बुरा कर्म करण वारी आत्मा बि छो न हुजे, ॾिसो कोई विकारी, कोई गंदो कमु करण वारो बि अगरि मंदर में अची वेंदो आहे न, त हुनखे माण्हू, ऐं उहा देवी या देवताउनि जे अॻियां हथ जोड़दो आहे, मथो टेकंदो आहे, त हुनखे बि माण्हू हुन समय त घृणा भाव सां न ॾिसंदा, है न। कम से कम हुतां जो पुजारी या कोई न कोई अहिड़ो माण्हू हूंदो जो हुनखे अचणु ॾींदो, चलो मथो टेको, प्रसाद वठो, वञे न। ईअं ई असांखे पूरी दुनिया खे, बाबा खे यादि करे पूरी दुनिया खे लाइट माइट ॾियणी आहे, भले कोई कहिड़ो बि हुजे। अॼु ॾिसो चीटी माण्हुनि खे केॾो परेशान कंदी आहे, हिकु नंढी चीटी, हुनखे बि माण्हू मारण में सोचंदा आहिनि, कई माण्हू त मारंदा आहिनि, कई माण्हू सोचंदा, है न। त जॾहिं दुनिया में चीटी जो बि माण्हू एॾो ध्यानु रखनि था कि न न हुनखे मारो न, न। जैनी इन करे पंहिंजो खाइण पीअण, रहण सहण ई चेंज करे छॾंदा आहिनि कि कोई बि नंढे सां नंढो जीव जंतु जानवर जी बि असांजे हथनि सां मौत न थिए। त दुनिया में चाहे कहिड़े बि सुभाउ संस्कार वारा माण्हू हुजनि, लेकिन असां सदा ई दाता ठही करे उन्हनि खे कुझु न कुझु ॾींदा हलूं, उन्हनि जी कुझु न कुझु मदद कंदा हलूं,
सदा जागती जोत ठही करे ख़ुदि बि सदा अलर्ट रहो ऐं हुननि खे बि अलर्ट कंदा रहो ताकी हुननि खां कोई बि ग़लती न थिए। त बाबा चवनि था हिन करे मंदरनि में सदा जोत जगी रहंदी आहे, बुझण न ॾींदा आहिनि। अखंड ज्योति जगाइण जो फैशन पियल आहे न। संगम ते तव्हां सभु चेतना में जागती जोत ठहिया आहियो, तॾहिं यादगार हलियो आहियो। अगरि अखंड थी वेंदव, अगरि खंडन थी वेंदव त बुरो मञंदा आहिनि, है न। अगरि जोत बुझी वेंदी आहे न त बुरो मञंदा आहिनि। त चैतन्य में तव्हां सभु छा आहियो? अखंड ज्योति। खंडित चीज कॾहिं बि पूजबी न आहे, कॾहिं बि पूजदा न आहिनि। खंडित मूर्ति खे उहा नदी में विझी ईंदा आहिनि, है न। त भक्ति मार्ग में मतिलबु असांजो अखंड योग हुजिणो खपे। कॾहिं बि विच में के बि माया जो वार न, मतिलबु हीअं थींदो आहे न, कई बार चक्कर लॻाइण हली वेंदा आहिनि, थोरो ॾींहुं कयो वरी ॿिए ॾींहुं छॾियो वरी ईअं न। त हिन करे बाबा चवनि था कि हाणे सदा पूज्य स्वरूप स्थिति में स्थित थियण जे थी करे, है न। पंहिंजे सभु चक्कर में त पंहिंजो पूज्य स्वरूप इहो न, हाणे ब्रह्मण स्वरूप में स्थित थी करे पंहिंजे भाउ भेणनि खे सहयोग ॾियो। पूज्य स्वरूप में स्थित थी करे पंहिंजे भक्तनि खे दाता ठही करे दान करो। सभु धर्म वारनि जा बि असां पूर्वज आहियूं, प्रकृति खे बि दान करो। ईअं दानी महादानी ठहो। बाप जा दाता जा ॿार सदा दाता रूप में ॾींदा ई हलंदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।